तव्हांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पारां इमदाद अली ओढो अव्हांखे अॼोके प्रोग्राम में भली कार चवां थो। सामाईन, गुज़िरियल छंछरु ॾींहुं हैदराबाद में सिंध ग्रेजुएट एसोसिएशन, वुमेन ब्रांच हैदराबाद ऐं नारी पब्लिकेशन हैदराबाद जे गॾियल सहकार सां नामियारी शाइरा साइण नज़ीर कुरैशी जे शहरी मजमूए अञा साह सोचनि में जी महूरती तक़रीब थी गुज़री। ही महूरती तक़रीब सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जे डॉक्टर नबी बख्श बलोच हाल में थी। हिन तक़रीब में नामियारे अदीबनि, शाइरनि, समाज सुधारक ऐं ॿियनि अॻुवाणनि साइण नज़ीर कुरैशी जी शख़्सियत, उन जी शाइरी ऐं किताब ते ॻाल्हायो। इन मौक़े ते नामियारी शाइरा मरियम मजीदी चयो त नज़ीर पंहिंजो मटि पाण आहे। हू सालनि खां जाखोड़ी औरत तौरु निर्वार रही आहे, जंहिंसां सिंध जी औरतुनि में उत्साह ऐं जज़्बो पैदा थियो आहे। संदसि शाइरी जो किताब सिंधी अदब में वॾो इनक़लाब पैदा कंदो। क़ौमी दानिश्वर ताज जोए चयो त साइण नज़ीर कुरैशी हिकु बहादुर औरत आहे। हिन लॉन्ग मार्चनि जी अॻुवाणी कई। नायाब सरकश सिंधी चयो त कामरेड नज़ीर कुरैशी वॾी जाखोड़ी किरदार जी मालिक आहे। संदसि शाइरी बहितरीनु आहे। शाइरा पब्लिशर नज़ीर नाज़ चयो त नारी पब्लिकेशन औरत लेखकाउनि जा किताब छपराए शाया कराइण वारो अमल जारी रखियो आहे ऐं लेखका औरतुनि जी रहनुमाई जारी रहंदी। मुसनिफ़ सियासी अॻुवाण साइण नज़ीर कुरैशी ॻाल्हाईंदे चयो त शानदार मान मिलण ते मां सभिनी जी थोराइती आहियां। हिन चयो त सॼी हयाती सिंध धरती ऐं औरतुनि जे हक़नि लाइ जदोजहद कंदी रही आहियां। इन मौक़े ते शहनाज़ राहू, प्रोफेसर सिराज सियाल, शाइरा गुल बीबी, साइण नसरीन इल्ताफ़, साइण ज़ाहिदा डायरी, रहमत कंवल आख़ूंद, विष्णुमल, राहिला भट्टी, डॉक्टर बख्तावर जाम, हरीफ़ ख़ान चांडियो, आसिफ़ बांभण, प्रोफेसर डॉक्टर सिराज सियाल, अब्दुल सत्तार सरकी, डॉक्टर अफ़साना बुरगड़ी, कादिर सिंधू जन ख़िताब कयो। तक़रीब में औरत तंज़ीमुनि जी अॻुवाणनि साइण नज़ीर कुरैशी खे अजरकूं ऐं ॿिया तोहफ़ा पेश कया। असल में टेक्निकल बुनियादनि ते ही प्रोग्राम मुकमिल रिकॉर्ड न थी सघियो आहे। असां इन लाइ माज़रत ख़्वाह आहियूं। ही जेतिरो बि प्रोग्राम रिकॉर्ड थी सघियो आहे उहो अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया आहियूं। सावण घिड़े सबका, सावण घिड़े सबका ही असरही सियारे, तन विधाई तार में, तन विधाई तार में अरवाह जे यारे, मोहब्बती मारे नाहे दाद दरिया में, ओ मदद थी मेहार, ओ मदद थी मेहार, साहुड़ सायर सिर में, साहुड़ सायर सिर में, ओ मदद थी मेहार, साहुड़ सायर सिर में, साहुड़ सायर सिर में, ओ कारी रात कच्चो घड़ो, कारी रात कच्चो घड़ो, ओले हण यादार,
सावड़ सायर सिर में हो मदद थी मेहार सावड़ सायर सिर में सावड़ सायर सिर में अदियूं शाह लतीफ चए लालूं लाल लतीफ चए अल्लाह तो आर सावड़ सायर सिर में सावड़ सायर सिर में ओ मदद थी मेहार सावड़ सायर सिर में सावड़ सायर सिर में। मेहरबानी अनवर सोलंकी अॼोकी हिन महफ़िल में असां भलीकार था चऊं अवामी जमहूरी पार्टी जे मेंबरनि खे सिंध स्टूडेंट ऑर्गेनाइज़ेशन सिंधी औरत तंज़ीम सिगा औरत वुमेन ब्रांच हैदराबाद नारी संगत सिंधी अदबी संगत ऐं सीनियर सिटीज़न जे मेंबरनि खे असांजी रिवायत आहे त जॾहिं बि के दिलि घुरिया माण्हू असांजे अङण ते ईंदा आहिनि सिंध जी रिवायत आहे त असां उन्हनि खे अजरकूं पाराईंदा आहियूं। इहो असांजो हिकिड़ो बेशबहा ऐं कीमती चइजे रिवार्ड ऐं एवार्ड आहे त असां उन्हनि खे इहो पंहिंजो कीमती तोहफ़ो पेश कंदा आहियूं। पंहिंजे कुझु माण्हू झुमरियूं पाईंदा आहिनि असां वरी अजरकूं पेश कंदा आहियूं। इहा असांजी सिंधी सकाफ़त आहे। ऐं आपा नज़ीर नाज़ खे लुंगी पाराइण जे लाइ मां शहज़ादी भुरगड़ी खे गुज़ारिश कंदुसि त पाण अचनि ऐं आपा नज़ीर नाज़ खे लुंगी पेश कनि। शहज़ादी भुरगड़ी ताड़ियूं त वॼायो एहसास त ॾियारो रुॻो असां ॻाल्हाईंदासीं तव्हां बि कुझु कयो ख़बर पए त आहियो। उन खां पोइ असांजी महिमानी ख़ासि मरियम मजीदी खे नूरजहां बलोच ईंदी ऐं लुंगी पेश कंदी। GSM जी सरगर्म कारकुन ऐं शाइरा नायाब सरकश खे शहज़ादी भुरगड़ी जेकी आहे सा शॉल पेश कंदी। शहज़ादी भुरगड़ी आपा शहनाज राव आपा नज़ीर के अजरक पेश कंदी। हाणे मसलो इहो आहे त ॿ आहिनि हिकिड़ी कुरैशी आहे ॿी नाज़ आहे ख़बर नथी पए कहिड़ी नज़ीर खे पेश कंदी। इहो जॾहिं हाणे स्टेज ते अचे त इहो मोह हल थिए। आपा रज़िया शेख बि अजरक पेश कंदी नज़ीर कुरैशी खे। अदी नज़ीर कुरैशी के आपा अॻिते एतिराज़ आहे। ठीकु आहे हाणे फ़र्क़ु ख़बर पइजी वई। हा आपा नज़ीर कुरैशी के नज़ीर बानू लाशारी जेकी आहे सा अजरक पेश कंदी। गुलनि जो हार पेश कंदी। गुलदस्तो नालो हुनजो वरी अजरक पेश गुलनि जो दस्तो पेश पई करे नज़ीर बानू लाशारी आपा नज़ीर कुरैशी के। ऐं असांजी नारी संगत जी ऐं सिंध सुगा वुमेन ब्रांच जी जनरल सेक्रेटरी सिंधी अदबी संगत जी औरत ब्रांच जी जॉइंट सेक्रेटरी नसरीन अल्ताफ़ शाइरा सरगर्म कारकन आपा नज़ीर कुरैशी के अजरक पेश कंदी। रोशन आरा आपा नज़ीर कुरैशी के गुलदस्तो पेश कंदी। आपा नज़ीर कुरैशी के हार पाराईंदी। आपा कस्बानू भी आपा नज़ीर कुरैशी के गुलदस्तो पेश कंदी।
परे खां काई आयल असांजी डॉक्टर अफ़साना के नूर जहां बलोच जेकी आहे सा अजरक पेश कंदी। नूर जहां अचो तव्हां ऐं असांजी महिमान डॉक्टर अफ़साना के अजरक पारायो। अॼु आपा नज़ीर खे घणा ई तोहफ़ा मिलंदा, गुलनि जा ऐं हुन जा झोल भरे छॾियो। लाइन लॻी पई आहे मोर। अदी सूरमी बदीन का आई है, उहा आपा नज़ीर कुरैशी के अजरक पेश कंदी। अदी हुस्ना परवीन नज़ीर कुरैशी के अजरक पेश कंदी। असांजी तमामु ख़ूबसूरत ऐं सुठी शायरा मुसव्वरा शगुफ्ता शाह के नाज़िया भट्टी अजरक पेश कंदी। नाज़िया भट्टी किथे आहे? अदी नाज़िया अचो ऐं शगुफ्ता शाह के अजरक पारायो। अदी नज़ीर के हुस्ना सोलंगी अजरक पेश कंदी। हुस्ना सोलंगी कुर्ब कजे तिन सां जेके खिली खिखारिन, नाहे तलब ताम जी रुगो पाणी बुक प्यारिन, जेके सची दिल सां सारिन तिन के जायूं ॾिजनि जीअ में। हाणे तव्हांखे भलीकार चवण जे लाइ नसरीन अल्ताफ़ खे गुज़ारिश कंदसि। संदसि नालो कंहिं तारुफ़ जो मोहताज न आहे। पाण जनरल सेक्रेटरी आहे वुमेन सिगा ब्रांच जी ऐं जॉइंट सेक्रेटरी आहे सिंधी अदबी संगत जी। अचे तव्हां सभिनी महिमाननि खे भलीकार कयो। जिए सिंध जिए लतीफ़ जिए लतीफ़ जी ॿोली, मंझा मुंहिंजे रूह जे वञे साचन विसरी, मर लॻे रूह थर बाबी थी मना। अॼु असांजी बहादुर ऐं जाखोड़ी भेण अदी नज़ीर कुरैशीअ जे पहिरें किताब जो महूरत आहे। ऐं मुंहिंजे ख़्याल में जिते नज़ीर कुरैशी या नज़ीर नाज़ जो नालो अचे थो उते औरत जी जाखोड़ शुरू थी वञे थी। अदी नज़ीर कुरैशी बि उन्हनि जाखोड़ी औरतुनि मां आहे जेके जा हुई जहिड़ी मिर्ची न वेठी वारे शाह जे हिन बेत ते पूरी रहे थी। आपा नज़ीर कुरैशी खे जेकॾहिं ॾिसो त कॾहिं उहा सोशल वर्कर जी शिकिल में नज़र ईंदी, कॾहिं उहा हिकु सियासी कारकुन जे रूप में नज़र ईंदी, ऐं हाणे वरी उहो हिकिड़ो ख़ूबसूरत रूप खणी शाइरा जी शिकिल में असां सभिनी जे यादो आई आहे। संदन पहिरियों किताब अञा असां सोचनि में असां जे हथनि में आहे। असीं संदसि इन पहिरीं काविश ते, इन पहिरीं लोच ते, इन पहिरीं सोच ते खोड़ सारी मुबारकूं था चऊं। मूं संदन किताब खे पढ़ियो ऐं ॾाढे गौर सां पढ़ियो। शाइरी ऐं सोच तमामु बहितरीन सोच उहा जेका इंसान खे लोचण ते मजबूर करे। संदन किताब तमामु बहितरीन लिखियलु आहे ऐं अॼु उन किताब जो महूरत आहे ऐं असां सभु संदसि सिक में संदसि मोहबत में हिते गॾु थिया आहियूं। इन सिक ऐं मोहबत जो सफ़र इनशाला ईअं ई जारी रहंदो, ईअं ई अती असांखे किताब ॾींदी रहंदी ऐं इहे महूरत जा मोहबतुनि जा प्रोग्राम ईअं ई रहंदा। ऐं इन्हनि मोहबतुनि जे प्रोग्रामनि में तव्हां जहिड़ा मोहबती माण्हू असां वटि हूंदा ऐं असां ईअं ई उन्हनि खे भलीकार चवंदा रहंदासीं। ऐं जेकॾहिं फर्दनि नाला वठंदसि, सभु असांजे लाइ मानाइता आहिनि, सभु असांजे लाइ मान वारा आहिनि, सभु असां वटि मोहबतुनि ऐं कुर्ब जा कदम भरिया आया आहिनि। ऐं पंहिंजे सभिनी भाउरनि ऐं भेनरुनि खे भलीकार चवां थी ऐं दिलि जे गहराइनि सां आजियां कयां थी। मुंहिंजे ख़्याल में अदीअ जी हौसला अफ़ज़ाई इन खां वॾी थी नथी सघे त असां सभु अॼु संदसि किताब जे महूरत में साणिस गॾु आहियूं। इन लाइ तव्हां सभिनी जा लख थोरा लख महिरबानियूं। इनशाअल्लाह ताला ईअं ई असां जूं बहितरीन शाइराऊं ऐं शाइर असां वटि इहो अलाह जो करम आहे त शाइरान औरत जेके आहिनि उहे ॾाढो अॻिते पयूं अचनि ऐं माशाअल्लाह इन ई वक़्त में असां वटि न त 10-15 औरत शाइरा जेके आहिनि से अॻु भरियूं थियूं आहिनि। तव्हां सभिनी जा लख थोरा लख मोहबतूं लख कुर्ब तव्हां हिते प्यार ऐं मोहबत सां आयो, कुर्ब जा कदम भरिया आहियो। तव्हांजा लख थोरा महिरबानी नसीर। डॉक्टर अफ़साना बुरगड़ी बुके पेश कंदी अदी नज़ीर कुरैशी के। डॉक्टर अफ़साना बुरगड़ी तमाम जोर सां ताड़ी। डॉक्टर अफ़साना तमाम परे का आई है सिंध में। एक बड़ी ॿीहर एक दफ़ा ताड़ी।
ऐं नाज़िया भट्टी अजरक जो तोहफ़ो ऐं बुके पेश कंदी अदी नज़ीर कुरैशी खे। महिरबानी नाज़िया। हाणे उहा घड़ी उहा लम्हो जंहिंजे लाइ असां सभु हिते गॾु थियासीं, उहो महूरत जो उहो लम्हो अची वियो। सभिनी महिमाननि खे गुज़ारिश कंदसि त उथी बीहनि त जीअं असां अदी नज़ीर कुरैशी जे किताब जी महूरत करे सघूं। आपा मरियम, आपा नज़ीर नाज़, नसरीन तव्हां अॻियां अचो। किताब जो नालो अञा सां सोचनि में, उन जी महूरत थियण वारी आहे। हथ में झलिन शेरा नज़र जी ॻाल्हि ज़िबा सां कजे त कीअं कजे, हिन दिलि जी ॻाल्हि अव्हां सां कजे त कीअं कजे, इहो ज़ुल्म आहे असां सां अव्हां जी महफ़िल में, अव्हां जी ॻाल्हि अव्हां सां कजे त कीअं कजे। तव्हां सभिनी जे साम्हूं आपा नज़ीर कुरैशी जो किताब अञा सां सोचनि में, सिंध जी आज़ादी जे किताब जो लिखियलु किताब अञा सां सोचनि में, नारी पब्लिकेशन जी तरफ़ां छपायल किताब अञा सां सोचनि में जी महूरत थी रही है। ताड़ियूं। हाँ, डॉक्टर शान खे मां गुज़ारिश कंदसि जेकी आप अदी नज़ीर कुरैशी जी न्याणी आहे, उहा हिन वक़्तु पंहिंजी माउ सां गॾु बीहे। हू चए थी मुंहिंजे हिन लम्हे में मुंहिंजी धीउ मूंसां गॾु हुजे। डॉक्टर शान, तव्हां पंहिंजी माउ सां गॾु बीहो। इहा हूंदी आहे माउ जी मोहबत। तॾहिं चवंदा आहिनि माउ अज़ीम आहिनि। कीअं डॉक्टर बख्तावर? डॉक्टर बख्तावर, डॉक्टर शान ऐं मां, असां अहिड़ी अज़ीम माउ जी औलाद आहियूं। ऐं डॉक्टर बख्तावर त तमामु घणी अज़ीम हस्ती जी धीउ आहे। महिरबानी तमामु घणी। परे खां आयल असां सां गॾु हिकिड़ी ॿी डॉक्टर अफ़साना, हुनखे वञिणो आहे, हुनजी फ्लाइट आहे। मैडम चयो त मूंखे 2 मिंट ॾिजो त मां ॻाल्हायां। हालांकि मैडम तमामु वॾी हस्ती आहे, असांजी सिंध जी न्याणी आहे। खेसि मां गुज़ारिश कंदसि त पाण अचनि ऐं पंहिंजा 2 लफ़्ज़ या जेको ॻाल्हाइणु चाहिनि अचनि। डॉक्टर अफ़साना। महिरबानी। अस्सलाम वालेकुम साथियो ऐं असांजी लेखकाऊं अदीब। मां का अदीब न आहियां, मां का शाइरा न आहियां, ऐं मां हिकिड़ी आम हस्ती आहियां, मां का ख़ासि हस्ती कान आहियां। ऐं मां हिते विज़िट ते आई हुअसि। ऐं मां इंग्लैंड में रहंदी आहियां। मां डॉक्टर आहियां बाय प्रोफेशन, ऐं मां एक्चुअली न राइटर बिल्कुलु न आहे, न ई को अदब ॼाणा थी। हा, अदब पढ़ा ज़रूरु थी, शाइरी पढ़ा ज़रूरु थी, पर हेल्थ सां या सिहत सां मुंहिंजो तालुक़ु आहे। ऐं अदी जीअं लिखियो अञा साह सोचनि में, सो मूंखे इहो चवणु घुरिजे त आई थिंक देयरफॉर आई एम। मुंहिंजो वजूद इहो ताईं आहे जेसि ताईं असां सोचूं था। अदी नज़ीर कुरैशी, मूंखे लफ़्ज़ न आहिनि, मां छा चवां हुननि जे बारे में। प्यारी मुंहिंजी सरती, दोस्त, भेण, छा चइजे हुननि जे बारे में। उन्हनि खे यानी उन्हनि जी अगरि पूरी हिस्ट्री खे ॾिसूं था त कॾहिं अदी नज़ीर कंहिं बि कॉज़ लाइ काहे पवंदी, हली पवंदी, न ॾिसंदी ॾींहुं, न ॾिसंदी राति, पहिरें पंधु महिलनि जा महल, हलंदी वेंदी, हलंदे हलंदे हू हर वक़्तु साथ ॾियण लाइ तयारु हूंदी आहे। उनखे जॾहिं चयो उनजी मौजूदगी में ईअं लॻंदो आहे का शइ मुश्किल आहे ई कान। अदी नज़ीर जेका आहे उहा हर वक़्तु खिलंदी रहंदी, हर वक़्तु ख़ुशि रहंदी, मस्तु रहंदी, पर लॻो कंसर्न बि रहंदी पंहिंजे भेनरुनि जा आहिनि। ऐं उहा आज़ादी जो, औरतुनि जी आज़ादी जो हिकिड़ो सिंबल, सोच जी आज़ादी जो हिकिड़ो सिंबल, जंहिंते जेतिरो बि असांजूं न्याणियूं, असांजी सिंध जी न्याणियूं फ़ख़्रु कनि ओतिरो घटि आहे। मां पाण खां इलाही इंस्पायर थींदी आहियां। अदी नज़ीर, मां इंग्लैंड में रहंदे अदी नज़ीर सां कलाकनि जा कलाक कचहरियूं कयूं आहिनि। असांजे सिंध सर्ती ग्रुप में मुंहिंजी सभिनी मां प्यारी, सभिनी मां एक्टिव, सभिनी मां अज़ीज़ जेका आहे अदी नज़ीर कुरैशी आहे। तव्हां यकीन मञो मुंहिंजी फ्लाइट आहे अॼु राति। कल्ह असां मिलियासीं अलविदाई तक़रीब में सिंध सर्तियुनि जी। अदी नज़ीर खे मूं चयो मां कोन अची सघंदसि,
पंहिंजी मोहबत शायदि अहिड़ी आहे, उहो लॉक करे हुक करे मूंखे ॼणो ॿधी छॾियो। त वेंदे वेंदे बि मां ॾिसंदी वञा, मिलंदी वञा ऐं ख़ुदा खे चवंदी वञा। ऐं मुंहिंजी जेके सभु प्यारियूं अज़ीज़ सुहिणियूं सुठियूं साथियूं आहिनि जिन जी मोहबत मां हितां गॾु खणी थी वञा ऐं उहा दिलि में हमेशह रहंदी। अदी नज़ीर जी मोहबत हमेशह मुंहिंजे आॾो रहंदी ऐं रहे थी। अदी नज़ीर मां हाणे तव्हां सभिनी खां इजाज़त घुरंदुसि जो मुंहिंजे अॼु राति जो फ्लाइट आहे। बसि इहे 2 पल मूंखे मिलिया ऐं तव्हां सभिनी जा थोरा ऐं सभिनी जेके हिते लेखक आहिनि उन्हनि जा थोरा। ऐं मां सोचंदुसि त असांजूं सिंधियाणियूं तमामु क्रिएटिव आहिनि, तमामु सुठियूं आहिनि ऐं मूंखे लॻे थो सिंध में जेतिरी पब्लिकेशन थिए थी ऐं सिंधियुनि जी जेतिरी पंहिंजी ॿोली सां मोहबत आई आहे ईअं ई जारी रहे, बल्कि इन खां वधीक थिए। ऐं असांखे इहा जाखोड़ करणु खपे त असांजी सिंधी ॿोली स्कूलनि में राइज रहे, मुरवज रहे, छो जो ॿोली सिर्फ़ु ॿोली न आहे, इहा पाण सां गॾु तारीख़ ऐं अदब खणे थी। महिरबानी दोस्तों ऐं महिरबानी साथियों, ख़ुदा हाफ़िज़। महिरबानी डॉक्टर साहिबा, तारियूं वॼायो, छो जो डॉक्टर साहिब जॾहिं हितां वञे त सिंध वारनि जी मोहबतूं खणी वञे यूके वञे त। डॉक्टर साहिबा तव्हां जेकी ॻाल्हि कई त मां अदब सां न आहियां, पर चए मूंखे हिकिड़ो शेर थो यादि अचे त हर को माण्हू मोती दाणो, हर को पंहिंजे अॻु ॻाणो, जेको माण्हू कीन विकाणो सो ई माण्हू मोती दाणो। तव्हां असांखे हमेशह यादि रहंदा। हिकिड़ी नंढड़ी अदी मूं वटि आई आहे, पश्मीना लाशारी। उहा चए थी त मां अदी नज़ीर कुरैशी खे कुझु भेटा ॾींदसि। उन नंढड़ी अदी जी तव्हां आजिया कंदा। पश्मीना अचो ऐं पंहिंजी भेटा पेश कयो अदी नज़ीर कुरैशी खे। डाह जी का दात नहीं पैदा करियो, ज़र्फ़ जी का ज़ात नहीं पैदा करियो। सभिनी आयल महिमाननि खे अस्सलामु अलैकुम, भली कार। मुंहिंजो नालो पश्मीना लाशारी आहे। मां AJP जे ब्रदर महाज़ SSO हैदराबाद जी जॉइंट सेक्रेटरी आहियां। मां आंटी नज़ीर खे भेटा पेश कंदसि ऐं उहा शाइरी आहे अंकल रहमत कंवल आख़ुन जी। अदड़ियन जी अदी नज़ीरा, अदड़ियन जी अदी नज़ीरा, अबोझ सत्यन जी मुदीरा, अदड़ियन जी अदी नज़ीरा। हिन ॾिठो ऐं सठो ज़ुल्म घणो, सिंध सां भेनरो सितम खणो। साह सिंध जी ही सुदीरा, अदड़ियन जी अदी नज़ीरा। सुतल क़ौम ऐं हिन धरतीअ जी ही सरती आहे हर सरतीअ जी। पाण छाही हिन तक़दीरा, अदड़ियन जी अदी नज़ीरा, अदड़ियन जी अदी नज़ीरा। महिरबानी। स्टेज ते हिकिड़ी सीट ख़ाली थी वई आहे, सुठी न पई लॻे। अदी ज़ाहिदा डाहिरी खे गुज़ारिश कंदसि त पाण अचे ऐं जी सीट ते वेहे। अदी ज़ाहिदा डाहिरी, अदी ज़ाहिदा डाहिरी जे लाइ ताड़ियूं। मूंखे चयो वियो आहे त हिकिड़ो शाइर आहे रहमत कंवल आख़ुन, तव्हां हुनखे घुरायो, शाइरी बि पढ़ंदो, तकरीर बि कंदो। मूंखे न ॿुधायो वियो आहे त छा कंदो। मां अदा रहमत कंवल खे चवंदसि अचो ऐं हरफनि मोलाए ऐं अवामी जमहूरी पार्टी जो अॻुवाण आहे रहमत कंवल आख़ुन अदा स्टेज ते अचनि। यकीनन अदी नज़ीर कुरैशी ते ॻाल्हाईंदो। बख़्तावर डॉक्टर बख़्तावर वेठी आहे, उन एतिरी देरि में हुनखे चवंदसि त अचे ऐं अदी ज़ाहिदा डायरी खे अची अजरक पेश करे। बख़्तावर जा मूंसां गॾु पढ़ी आहे, असां ॿई क्लास फेलो आहियूं। था अची पाराई सॼो ताड़ियूं। मुंहिंजा प्यारा दोस्तो, मुंहिंजा प्यारा भाउरो ऐं मुंहिंजूं प्यारियूं भेनरियूं, मुंहिंजूं मावरूं, मुंहिंजूं अदड़ियूं, तव्हां सभिनी खे ख़ुशि आमदीद। ऐं असांजी अदी नज़ीर जे हिन प्रोग्राम में जेके बि आया आहिनि, तमामु सुठो ऐं तमामु सुठी ॻाल्हि आहे त अदीअ जी हिन शाइरीअ जो किताबु जेको असांजे सिंध में हिकिड़ो नाले वारो नालो साबित कंदो त हिकिड़ी मुहक़िक़ ऐं हिकिड़ी समाज सुधारक औरत जेका आहे, असांजी औरतुनि जे अॻुवाण जेका आहे अदी नज़ीर, उनजो किताबु अची चुको आहे। संदसि तमामु दिलि जी गहराइनि सां वॾियूं वॾियूं मुबारक। हा, पहिरीं पेपर पढ़ंदुसि, पर पहिरियों अदीअ जे लाइ थोरा तारीफ़ी लफ़्ज़ ॻाल्हायां। ऐं सो साहिड़ मुंहिंजूं सरतियूं
साहिड़ मुंहिंजूं सतियूं सुम्हो कीन सुख सां वर पासो ॾेई मूंखां अॻु में सभु घिड़ो सभु घड़ा खणी इन लाइ मां अदीअ जे लाइ हिकु ख़ासि पेपर लिखी आयो आहियां। थोरी ख़ामोशी थिए त थोरो गौर सां ॿुधो, तव्हांजी महिरबानी थींदी। अदीअ जी हिकु शाइरी जी सिट आहे, सच साण हथ मिलाए सघारे ॾिस का घड़ी ख़ुदि के ई दुखाए घड़ी ॾिस घड़ी त ॾिस का घड़ी। हाणे इन ते सचाई सां ज़िंदगी गुज़ारणु ॾाढो ॾुखियो थी वियो आहे। असांजे माशरे में हसीन ख़ूबसूरत लज़ीज़ अयाशी जे वर चढ़ियल कूड़ जेको पंहिंजे बुरकनि ऐं कोटनि जी टार ऐं काटनि जे गंजनि में रखियल आहे। हथ सभिनी मिलायूं था पर सचा हथ रहिया किथे न आहिनि। किताब जो नालो आहे अञा साह सोचनि में। औरत हिकु सन्फ़ नाज़िक थींदी आहे ऐं मर्द हिकु मज़बूत हस्ती थींदी आहे। इहा हिकु कुदरती ॻाल्हि आहे। सचे ऐं सुठी शाइरी जी हिकु सुठी सोचनि सां थींदी आहे ऐं सोचनि में साह पवंदो आहे। बहितरीन शाइरी करण सां असीं माशरे जे बुराइयुनि ते सभु सोचूं था, पर लिखण जी सघ हिकु तहरीरी सलाहियत आहे जेका शाइरी में मौजूदी रहे थी। मर्द खे असां शाइर सॾींदा आहियूं, औरत खे शाइरा, लेकिन शाइरी करण सां कमु त साॻियो आहे, पर इते बि सन्फ़ नाज़िक जी अलामत ज़ाहिर थिए थी ऐं शाइर में लफ़्ज़नि जी ताक़त ॿिन्ही में साॻी रहे थी, चाहे हू कहिड़ी बि मौज़ू ते लिखे, मोहबत, मज़ामती, इनकलाबी या तारीफ़ ते। शाइरी जी ॾात तमामु वॾी विथ हूंदी आहे। ॾात धणीअ जी लफ़्ज़नि जी रिथ चढ़ी कवायत जे अणत कंदो आहे। इन ई महिल दिलनि जा साज़ वॼणु शुरू थींदा आहिनि। शाइरी जी ताक़त हिकु कुदरती करिश्मो थींदी आहे। सुठी शाइरी खे जॾहिं सुर वारो ॻाईंदो आहे त दिलि खे मोहे विझंदो आहे। अञा बि वधीक शाइरी जो करिश्मो ॾिसणो आहे त शाइरीअ खे सुर दीपक में ॻाइजे त बाहि लॻी सघे थी ऐं मल्हार में ॻाइजे त शाइरी ॻाए सघे थी त बरसाति पइजी सघे थी। इहा शाइरी खे हिकु वॾी ॾात मिलियल आहे जेका क़ौमी गीत, गज़ल, तराना, इनकलाब बर्पा करे सघनि था। अॼु आउं महसूसु कंदो आहियां ऐं ॾिसंदो आहियां त शाइरनि जूं मंज़िलूं किथे वञी पहुतियूं आहिनि। असेंबलियुनि में बि शाइरी पेश कई वञे थी जेका जज़्बाती तक़ीर खां वधीक ख़ूबसूरत ऐं तरक़ीअ सां सभिनी जो ध्यानु छिकाए थी ऐं टेबलुनि खे हथ सां खड़कायो वेंदो आहे। शाइरी ज़िंदगीअ जे हालात जो हिकु अनोखो पस मंज़र हूंदी आहे। जीअं चयो वेंदो आहे, हण धक धीअ खे त सिखे नुंहुं। शाइरी जे लफ़्ज़नि जी जोड़ धक जेका फ़लसफ़ियाना अंदाज़ ऐं मोहबत जे मुशाहदती महावरती तरीक़ा इस्तेमालु थींदा आहिनि, उन शाइरी में ख़ुशी, ॾुख, ग़म, दर्द, सदमा तोड़े इनकलाबी ऐं बाग़ियाना तरीक़ा बि इस्तेमालु थींदा आहिनि। अदी शाइरी में अहिड़ा अशार मौजूदु आहिनि जहिड़ी तरह हर रीत साड़ वारे क़ुर्बान थी कयां, मंज़ूर देसकार ज़िंदान थी कयां, जेकी कयां पई सो मूं लाइ फ़र्ज़ु आहे, हिन क़ौम ते न कोई एहसान थी कयां। अदी शाइरी खां अलावा समाजी, सक़ाफ़ती, सियासी औरतुनि जी तंज़ीमनि जी अॻुवान रही आहे। इन करे इन जे सोचनि में साह जेको कॾहिं बि घटिजी नथो सघे। हिकिड़ो मुंहिंजो हिन ते हिकिड़ो शेर आहे त हवा पढ़ियल गुल पटे नथी, हवा अणपढ़ियल गुल पटे नथी, पढ़ियल सोच आदत मटे नथी। अदी महिरबानी तव्हांजी, गुरबत आजा। महिरबानी अदा। अच्छा, शाज़िया मेमण अदी नज़ीर कुरैशी जे लाइ गुलदस्तो हिकिड़ो खणी आई आहे, उहो अदी नज़ीर कुरैशी खे पेश कंदी। शाज़िया मेमण। हिकिड़ो उर्दू जो शेर ॿुधायां थी। कुछ ख्वाब है जिनको लिखना है,
ताबीर की सूरत देनी है, कुछ फूल हैं जिनको चुनना है और हार की सूरत देना है। ये उम्र रवा आहिस्ता चल, अभी खासा कर्ज चुकाना है। सब अदी नज़ीर कुरैशी के सभी तोहफ़ो ॾिनो, पर कुछ हिकिड़ी हाणे रिवायत खां हटी हिकिड़ी ॻाल्हि थियण वारी आहे त असांजी जेकी जनरल सेक्रेटरी नई चूंडी आहे वुमेन सिगा ब्रांच जी नसरीन अल्ताफ़, उनजी दोस्त उन लाइ हिकिड़ो तोहफ़ो खणी आई आहे इन ख़ुशी में। शाज़िया मेमण उहा हुनखे हिते ॾींदी जनरल सेक्रेटरी चूंडण जी ख़ुशी में। नसरीन अल्ताफ़ जे लाइ गिफ्ट आयो आहे, ताड़ियूं थियनि। अदा विष्णुमल जेको मरकज़ी अॻवान आहे अवामी जमहूरी पार्टी जो, उहो ख़िताब कंदो। अदा विष्णुमल। कड़ कड़ कुनम वज बांधी बोड़ में पार में मूते जा मिहार जी साकी धुआं धज तोए घड़ींदियस अज जे उबता आर करी। मोहतरमा अदी नज़ीर कुरैशी असांजी मां बि आहे, असांजी भेण बि आहे, असांजी उस्ताद बि आहे, असांजो सूंह साथी बि आहे, असांजो ॾढ, असांजो भरझलो हिन समाज जे लाइ हिकिड़ो उत्साह आहे, हिकिड़ो मिसाल आहे, हिकिड़ो अहिड़ो नमूनो आहे जंहिं नमूने जे लाइ लतीफ़ चवे थो त लॻंदे लकनि खे आऊं जे मरां ईअं, लॻंदे लकनि खे आऊं जे मरां ईअं त मां मुंहिंजे नीअं तकर लाऊं लधियूं। ही सदाई सरगर्दा जेके माण्हू हुजनि, मुक़ाबलनि जे मैदान ते बीठल माण्हू हुजनि, लोचींदड़ हिकिड़ी सदाई जुस्तजू कंदड़ माण्हू हुजनि। अदी नज़ीर मुंहिंजी ज़िंदगी में मूंखे लॻभॻि 35-40 साल थिया हूंदा। अदी नज़ीर खे मूं ईअं ॾिठो आहे ॼण को माण्हू असां जहिड़ो ॿियो माण्हू नॉर्मली कंहिं बीमारी में या कंहिं हादसे में कंहिं अहिड़े मजबूरी में ईअं लोच पोछ में हूंदो आहे, पर ही पंहिंजे सिंध जे दर्द में, पंहिंजे वतन लाइ, पंहिंजे अवाम लाइ, पंहिंजे इल्म लाइ, पंहिंजे अदब लाइ सदाई लोच पोछ में आहे, दर्द में आहे, परेशानी में आहे, बेचैनी में आहे। हिन जहिड़ी मां जे सिंध खे अञा 10 ॾींहं मिलनि त सिंध जे लाइ वॾे में वॾो सरमायो आहे, वॾी दौलत, वॾी बहितरीन फतह थी सघे थी। अदी नज़ीर कुरैशी जंहिंजो मिसाल रुगो शाइरी न आहे, जंहिंजो मिसाल सिंध जे हिन कुंड खां हुन कुंड ताईं, हिन मर्दाने समाज में जिते औरत मज़लूम बि आहे, वेचारी बि आहे, अकेली बि आहे, जंहिंजे चौगिर्द घेरा घेरा आहिनि। मर्दानो समाज हिकिड़ो ॼण त औरत जे लाइ हिकिड़ी वॾी मुसीबत बार आहे। उन बार, उन मुसीबत जे बावजूद अदी नज़ीर बि हिकिड़ी औरत आहे, उन लाइ बि मर्दानो समाज आहे। पर हीअ उन सभिनी ॻाल्हियुनि खे पासे ते रखी हिकिड़े पासे ते पासीरो करे मुक़ाबले जे मैदान ते बीठी आहे, जिदोजहद जे मैदान ते बीठी आहे, सरगर्मी जे मैदान ते बीठी आहे। मूंखे ख़ुशी आहे, असांजी भेण आहे, असांजी साथियाणी आहे, असांजे हिन सॼे समाजी सफ़र जी हिकिड़ो भरजलो ऐं ॾढ आहे। मूंखे ख़ुशी आहे अहिड़ा माण्हू, अदी नज़ीर जहिड़ा माण्हू जिन खे मां ॼणियो आहे। उनजो बैत आहे, नूंहं जो बैत आहे, माऊं से मरकन जिनी जुंग न पाया है, जुंग जहिड़ियूं औरतूं, बहादुर औरतूं, बाघियूं, जेके मिसाल ॾींदा हुआ त बाघी विढ़ी हुई सुमरन जे जंग में, कीअं विढ़ी हुई उनजो सॼो डिटेल्स असांजे अॻियां तफ़सील न आहे, पर हिन बाघी जो डिटेल्स असांजे अॻियां आहे। हिकिड़ो हिकिड़ो ॾींहुं, हिकिड़ो हिकिड़ो कलाक असांजे अॻियां आहे, कीअं गुज़रे थो, कीअं विढ़े थी, कीअं ॻाल्हाए थी। हिन खे सलाम आहे। ऐं वरी बि दिलि जी ॻाल्हाइण सां ख़राज तहसीन पेश करियां थो अदी नज़ीर खे। अदी नज़ीर तो शाल इन जदोजहद सां टिमटार हुजी। वरी महिरबानी। तमामु घणी अदा महिरबानी कि राहिला भट्टी शायरी पेश कंदी, बल्कि भेटा पेश कंदी अदी नज़ीर कुरैशी खे। राहिला भट्टी खे गुज़ारिश आहे त अचे। राज ॼाणो त हा, ॾियो ॿारियो त हा, राति रोशन ॾिसी मुर्गो हारियो त हा,
चांड्रो की रात ऐं राबेल जी रिमझिम सुरनि ऐं साज़नि खे झूंगारियो त हा असांजी मोहबत अमर आहे सदाई घड़ियूं चंद गॾिजी गुज़ारियो त हा सिंधूअ जे सुरनि जी रम्ज़ छा हूंदी आहे घड़ियूं चंद गॾिजी गुज़ारियो त हा सिंधूअ जे सुरनि जी रम्ज़ छा हूंदी आहे लहरुनि जे रक़्स खे निहारियो त हा ग़रीब जो झूपड़ो अंधेरे में आहे हिकु दीप उन्हनि लाइ बि ॿारियो त हा थैंक यू। नसीन अल्ताफ़ चए थी असां खां पोइ दुनिया में असांजा शेर पिया रहंदा कबूतर यादगिरियुनि जा अव्हां जी साह ते लहंदा असांजी ॻाल्हियूं सारे अव्हां जी साह मन भरी उदासाई कंदी मातम नमाणा नेण पिया वहंदा। आज़ाद जी तरफ़ां स्टेज ते वेठलनि सभिनी महिमाननि खे गुलनि जा हार आज़ाद पेश कंदी ताड़ियूं। डॉक्टर बख्तावर जाम खे गुज़ारिश कंदसि त पाण अचनि ऐं कुझु ॻाल्हाइनि। डॉक्टर बख्तावर जाम साकी सिंध जो लीजेंड उन जी न्याणी पाण तमामु सुठी शाइरा बि आहे इक़बाल मल्हाह जी घरवारी। न मुंहिंजी क्लास फेलो त आहे पर ॿिया नाला ॿियूं शयूं बि हिन सां गॾु आहिनि जेके तमामु वॾियूं आहिनि। महिरबानी अरबिया GSL। मुंहिंजे ख़्याल में अदी नज़ीर जी किताब ते ॻाल्हाइण वारियूं खोड़ शाइराऊं वेठियूं आहिनि। मुंहिंजूं मोहतरमाऊं अदी मरियम मजीदी आहे नायाब आहे ऐं अदी शगुफ्ता शाह आहे। ऐं सम्झां थी त मुंहिंजे लाइ इहो एज़ाज़ आहे त आउं अॼु अदी नज़ीर जे प्रोग्राम में आई आहियां ऐं 2 मिंट मूंखे ॻाल्हाइण जो मौक़ो मिलियो आहे छो त आउं सम्झां थी अदी शहनाज़ राव बि वेठी आहे ऐं अदी मरियम मजीदी बि आहे शगुफ्ता शाह बि आहे। असीं कुझु अहिड़ियूं औरतूं आहियूं जिन हिकिड़नि वॾनि माण्हुनि जे घरनि में ख़ुशकिस्मती सां जनमु वरितोसीं जिते असांखे किताब बि मिलिया जिते असांखे आज़ादी बि मिली जिते असांखे माहौल बि मिलियो ऐं उन खां पोइ जेकॾहिं बख्तावर या बेनज़ीर ठहे थी त पोइ उहा का वॾी ॻाल्हि कोन्हे पर हिते वॾी ॻाल्हि आहे जॾहिं हिकिड़े आम रिवायती घर में हिकिड़ी आम रिवायती औरत जेका एतिरी पढ़ियल बि न आहे ऐं उहा जॾहिं निकिरे थी जदोजहद करे थी सिंध जे हक़नि जे लाइ ऐं असांखां इलाही अॻिते ऐं इलाही मथे बीठी आहे तॾहिं आउं उनखे ॾिसी ऐं यकीन कयो ऐं मूंखे इलाही उत्साह मिलंदो आहे। ऐं जॾहिं आउं ॾिसंदी आहियां अदी खे असां अदी जी धीउ जी ऐं हम उमिरि आहियां फिज़ा जी पर अदी असांजी पाड़ेसरनि आहे जॾहिं मूं अदी खे ॾिठो त सदाईं जोश जज़्बे ऐं उत्साह ऐं जदोजहद में ॾिठो कॾहिं बदी खे मायूस थकल ऐं परेशान या का बि अहिड़ी ॻाल्हि कंदे कोन ॾिठो जंहिंसां मतिलबु का नाउमीदी जी का ॻाल्हि हुजे हमेशह हिमत मुड़सी ऐं पंहिंजी क़ौम जे लाइ जदोजहद कंदे ॾिठो। उनजी जेका शाइरी आहे यकीनन उहा बि उनजी पंहिंजी शख़्सियत जी आई हूंदी कुझु मूं ॿुधी बि आहे मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि में जेको अदी ॿुधाईंदी आहे जंहिंमां इलाही उत्साह ऐं जदोजहद ऐं वेड़ जो ॾस पियो मिलंदो आहे। अदी खे सलाम आहे। हिकिड़ी ॻाल्हि मां करणु चाहियमि पई शायदि पहिरीं बि इहा ॻाल्हि थी हुई त पोएं साल असां वियासीं अमा बख्तावर मंगनार जे सां शाम हुई सो शाहपुर चाकर गॾु पे वियासीं त अदी सां कचेरी कंदे कंदे अच्छा अदी जी आउं धीअ जेतिरी आहियां पर जॾहिं असां कचेरी कंदा आहियूं त दोस्तनि वांगुरु कंदा आहियूं ऐं अदीअ में हिकिड़ी इहा तमामु सुठी ॻाल्हि आहे त अदी सभिनी जे प्रोग्रामनि में सभिनी जे सॾ ते ईंदी आहे कम से कम मुंहिंजे सॾ ते त हमेशह ईंदी आहे ऐं आउं उनखे घुर्बल इज़त शायदि कॾहिं न बि ॾेई सघंदी आहियां छो जो स्टेज मुंहिंजे हथ में न हूंदो आहे कॾहिं कॾहिं ईअं बि हूंदो आहे पर उनजे बावजूदि अदी जे लाइ मुंहिंजे दिलि में तमामु घणो एतिराम आहे ऐं अदी उहा सभु सम्झंदे कॾहिं शिकायत बि कोन कई आहे ऐं अदी इहो मूंखे चवंदी आहे ऐं अदी मूंखे 10 भेरा हर दफ़े प्रोग्राम जा मैसेज मोकिलींदी आहे इनवाइट कंदी आहे पर आउं पंहिंजे घर ॿारनि नौकिरी ऐं ॿियनि सभु जे करे कॾहिं न बि अची सघंदी आहियां त अदी कॾहिं बि कावड़ कोन कंदी आहे ऐं हमेशह पई सॾींदी आहे उहो ई साॻियो प्यारु उहा ई साॻी इज़त उहा ई साॻी पंहिंजाइप ऐं अदी चवंदी आहे त आउं इहे अदला बदला कोन कंदी आहियां। इहा सभ खां वॾी ॻाल्हि आहे न त असां वटि पढ़ियल लिखियल माण्हुनि सभिनी जो इहो ई आहे त फलाणो मुंहिंजे प्रोग्राम में कोन आयो आउं त कोन वेंदसि ऐं आउं छो वञा हू हीअं हुनजो दोस्त आहे हू हिनजो दोस्त आहे हू हीअं आहे हूअं आहे ईअं न आहे। इहे वॾा माण्हू आहिनि जिन इहो सोचे सिंध जे लाइ कुझु कयो त जेको सिंध लाइ कुझु करे पियो मज़लूमनि लाइ कुझु करे पियो उन सां गॾु जेके माण्हू बीठा हुआ उहे माण्हू आउं सम्झां थी तमामु वॾा आहिनि ऐं इहे असांजो उत्साह आहिनि इहे असांजा लीडर आहिनि इन्हनि खे असांखे फॉलो करणु खपे। हिकिड़ी ॻाल्हि मज़ाई हुई थोरी मां शेयर करणु पई चाही
सो अदी सां कचेरी कंदे कंदे मूं पुछियो त अदी इहो भला तव्हांजी मुड़ुस खे गुज़ारे विए घणा साल थिया आहिनि त अदी नज़ीर मूंखे थोरो लॻो मूं चयो अदी जे बारे में पर्सनल एतिरो ॼाणा ई कोन थी पर मूंखे जेको आहे न सवाल कंदे कंदे मूंखे इहो ख़्यालु अची वियो त मूं शायदि ग़लति सवाल कयो आहे। मूं अदी बि खिली ॾिनो मूं बि खिली ॾिनो। मूं चयो अदी जहिड़ो आहे छा त अदी नज़ीर चयो हा जहिड़ो आहे पर मोहन जहिड़ो। जो मूंखे ईअं लॻो त हिकिड़ी माई जेको सदाई पई एॾो हिमत ऐं अडाई सां हले यकीनन हुनजे मथे ते मुड़ुस जो ॾंडो आहे ई कोन तॾहिं ईअं पई हले जदोजहद करे हुन को सलाम आहे न त एॾी जदोजहद कई ऐं अहिड़ो माना मर्द बि हुयो। पोइ अदी ॿुधायो त हू सफ़ा रिवायती मर्द हो। अदी इहा ॻाल्हि अलाए करणु घुरिजे अलाए इन करे करे अदी खे मारींदो हुयो। सो इहा ॻाल्हि बि आहे त जेकॾहिं माफ़ी थी घुरां जेकॾहिं दिलि आज़ारी थी हुजे पर इहो असांजे सिंध जे हर घर जी कहाणी आहे। मूं हिकिड़ी पोस्ट रखी हुई त मूं वटि हिकिड़ी पेशेंट आई सुई हणाइण उहा उमेद सां हुई ऐं उनखे उन वीचारी खे मार जा निशान हुया जिस्म ते। त मुंहिंजे कंहिं डॉक्टर क्लास फेलो आहे मुंहिंजो दिलीप कुमार उन पोस्ट में उन कमेंट कयो आहे त डॉक्टर खे जेको आहे उहो मरीज़ जो राज़ ॿुधाइणो न आहे। मूं पेशेंट जो नालो या ॻोठ त कोन लिखियो आहे पर मूं इहो ज़रूरु लिखियो आहे हिकिड़ी उमेद वारी औरत जंहिंखे मुड़ुसु मारे पियो ऐं उनजे पेट में उन मुड़ुस जो ई ॿार आहे। इहा असांजे हर घर जी तक़रीबन हर ॿिए घर जी कहाणी आहे। इहा जेसीं असां न बदिलजंदासीं जेसीं असां ॿियूं अहिड़ियूं नज़ीर कुरैशी न असां वटि पैदा थींदियूं तेसि ताईं इहे ज़ुल्म हलंदा रहंदा। ऐं हिन औरत में मां चवां थी न त असांजी ख़ुशकिस्मती आहे जो असां एॾनि वॾनि घरनि में ॼावासीं जो असांखे उहो माहौल ॾिनो वियो असांजा कंडा ॿुहारिया विया। ऐं ही औरतूं आहिनि जिन पाण पंहिंजा रस्ता ठाहिया। अदी नज़ीर नाज़ आहे अदी नज़ीर कुरैशी आहे। इहे अहिड़ियूं औरतूं आहिनि जिन पाण जदोजहद करे पंहिंजो नालो पैदा कयो आहे। हिननि जी जदोजहद हिननि जे उत्साह खे सलाम आहे। ऐं मूंखे बसि सदाईं ईअं लॻंदो जेको मूं अदी खां सवाल कयो त भई अदी ईअं घुमे पई हिमत सां सो शायदि मुड़ुसु अथसि कोन तॾहिं ईअं पई घुमे पर अदी खे सलाम आहे जहिड़े मर्द खे बि मोह ॾींदी हुई। वरी सोसाइटी में एॾी सारी जदोजहद कई ऐं अदी जो बुक इनशाला पढ़ंदासीं उमेद त सुठो ई हूंदो जीअं अदी जी पंहिंजी जेका किरदारु आहे उन मूजिबि। मुंहिंजे ख़्याल में तव्हांजो इलाही टाइम वठी वई आहे। महिरबानी बख़्तावर। पर जेकी एक्टिव औरत हूंदी आहे न त उनजा अक्सर जीअरा मर्द बि जेके आहिनि न मुअली हूंदा आहिनि। अक्सर इहा हक़ीक़त आहे। तूं ख़ुशकिस्मत आहीं। ऐं हिन मौक़े ते फिज़ा खे यादि करणु जेको आहे सो वॾी ॾाढी यादि पई अचे छो जो मां जॾहिं स्कॉलरशिप ते वई हुअसि फिज़ा कुरैशी अदी जी ॿी न्याणी आहे तमामु त मूंखे इस्लामाबाद वयसि हिकिड़ो त मुंहिंजो भाउ हो परदेस हो पर फिज़ा मूंखे उते कॾहिं बि परदेस महसूसु थियणु न ॾिनो। मूंखे भेणुनि वांगुरु मुंहिंजो एॾो ख़्यालु रखियो वियो ऐं सॼो इस्लामाबाद थरथले में हो त नज़ीर कुरैशी जी धीउ आई आहे नज़ीर नाज़ जी धीउ आई आहे इस्लामाबाद पढ़णु। सॼा सिंधी जेके थरथले में आहे उनखे कंहिं शइ जी तकलीफ़ नसीर में पर जेको मुंहिंजो साथ उते फिज़ा ॾिनो अॼु वाक़ई में जॾहिं बख़्तावर फिज़ा जो नालो खयो त मुंहिंजे दिलि में हिकिड़ी अलाए छा शिदत सां जेकी आहे न हिकिड़ी कमी मूंखे महसूसु थी। काश हिते जीअं अदी डॉक्टर शांत बीठी हुई ईअं काश फिज़ा बि हुजे हा हिन ख़ुशी जे मौक़े ते त ॾाढो असांखे वधीक ख़ुशी थी आहे। पर हू एतिरी मसरूफ़ आहे ऐं एतिरी एक्टिव आहे। अदी जीअं पाण हिकिड़ी तमामु अज़ीम औरत आहे ईअं हिन जी धियूं बि तमामु अज़ीम आहिनि। शेर आहे दिलि जा देरा जे वसन पोइ मां गज़ल छो न चवां ऐं सॼण साम्हूं हुजनि पोइ मां गज़ल छो न चवां वाज ते दिलड़ी वधा जिन जे ॾिसण सां सदा से अङण मुंहिंजे अचनि पोइ मां गज़ल छो न चवां हिकु झलक जंहिंजी ॾिसी महकियो वञे दिलि जो जहां रूबरू से जे हुजनि पोइ मां गज़ल छो न चवां। ज़ाहिर आहे इहो शेर नज़ीर नाज़ जो आहे। इन शेर जे करे नज़ीर नाज़ तमामु घणी मशहूरु थी। सो नज़ीर नाज़ जी रिवायतूं बि मुख़्तलिफ़ आहिनि ऐं कमकार मुख़्तलिफ़ तरीक़े सां उहो कंदी आहे। पाण स्टेज ते वेठी आहे पर चए थी मूंखे मुसलसल चवंदी रही आहे त मुंहिंजी हिकिड़ी सरगर्म कारकुन आहे कौसर परवीन जेकी असांजी सिगा जी आहे नारी जी मेंबर आहे अहदेदार आहे। मां उनखे हिकिड़ो तोहफ़ो पेश कंदसि जेकी गवर्नमेंट डिग्री कॉलेज लतीफ़ाबाद जी प्रिंसिपल आहे। हितां खां बि तोहफ़ा आया पर हाणे हितां खां होॾे वेंदा तोहफ़ा। इहा हिकिड़ी नई रिवायत थी आहे इन लाइ ताड़ियूं। कौसर आप आए और अपना तोहफ़ा वसूल करें। अॼु मुंहिंजी ख़ुशकिस्मती आहे त हिकिड़ी
एडवोकेट हिकिड़ी ख़ूबसूरत शाइरा जेके रुगो मां फेसबुकनि ते ॾिसंदी आहियां, अॼु रूबरू पई ॾिसां। तव्हां सम्झी विया हूंदा गुल बीबी शाह। मूंखे गुज़ारिश थी कयां तारियुनि जी गूंज में अचे ऐं स्टेज ते पंहिंजी सीट वठे, ऐं शहनाज़ राहू खे त उहा बि अचे ऐं स्टेज ते वेह। अदी शहनाज़, हे असांजी उहे नौजवान शाइराऊं ऐं पाण जेतिरी फेसबुक ते तस्वीरुनि में ख़ूबसूरत आहे ओतिरी साम्हूं बि ख़ूबसूरत आहे। अॼु मूं ॾिठी आहे। न न ईअं थी नथो सघे, उन खां वधीक आहे। तमामु हिकु वॾो नालो, तमामु हिकु वॾो राइटर, नंढपण खां मां ॾिसंदी आहियां। तव्हां सम्झी विया हूंदा असांजे विच में अदा ताज जो हुयो। मां खेसि गुज़ारिश कंदसि त अचे ऐं नज़ीर कुरैशी ते कुझु ॻाल्हाए। अदा ताज जो मोहतरमा आपा नज़ीर नाज़, असांजी भेण नज़ीर कुरैशी, असांजी भेण शगुफ्ता शाह, असांजी सिंध जी हिन वक़्तु सफ़े अव्वल जी शाइरा असांजी भेण मरियम मजीदी, मुंहिंजी न्याणी, मुंहिंजी भेण नायाब सरकश सिंधी, ऐं ॿियूं असांजूं भेनरूं अदी गुल बीबी, नसरीन अल्ताफ़, ऐं साम्हूं वेठल भेनरूं ऐं भाइरो। अॼु असां जंहिं बहादुर औरत सां ही प्रोग्राम रचायो आहे ऐं जंहिंजे किताब जो महूरत थियो आहे, आउं सम्झां थो अहिड़ियूं औरतूं जंहिं तंज़ीम में, जंहिं सियासी पार्टीअ में हूंदियूं आहिनि, उहे पार्टियूं भाग वारियूं हूंदियूं आहिनि। ऐं जेके पार्टियूं हिन क़िस्म जे बहादुर, बेबाक, बाशऊर, बाज़मीर ऐं बेबाक औरतुनि खे पंहिंजे सिफ़ुनि मां धार कंदा आहिनि, ऐं सम्झां थो उन्हनि पार्टियुनि खां भाग रुसी वेंदो आहे। मूं अदी नज़ीर कुरैशीअ खे अवामी तहरीक जी सिंधियाणी तहरीक जी सरगरम कारकुन ऐं अॻुवाण तौरु ॾिठो आहे। उन लाइ केतिरनि लॉन्ग मार्चनि जी अॻुवाणी कई ऐं अलाए केतिरनि सेमिनार ऐं कॉन्फ्रेंसुनि खे मुनज़िम कयो ऐं सिंध में जिदोजहद जी अलामत बणिजी वई। आउं सम्झां थो त हुनजो अवामी तहरीक खां अवामी जमहूरी पार्टीअ ताईं जेको सफ़रु आहे, उन सॼे सफ़र में हूअ बाअमल ऐं बाकिरदार रही आहे। नतीजे तौरु हूअ जिते बि वई आहे, सिंध जूं न्याणियुनि खे उन पाण सां गॾु रखियो आहे। ऐं आउं सम्झां थो त जेकॾहिं अवामी तहरीक साॻिए अंदाज़ में मुनज़म हुजे हा त अॼु अधु सिंध जूं औरतूं असां सां गॾु हुजनि हा। पर आउं सम्झां थो त अदी नज़ीर जंहिं प्लेटफॉर्म ते हिन वक़्तु आहे, उते बि हुन, आउं सम्झां थो सिंध जूं समूरियूं सियासी पार्टियूं, पीपल्स पार्टीअ समेत असीं जेकॾहिं ॾिसूं त अदी नज़ीर जे सॾ ते जेतिरियूं औरतूं ईंदियूं, एतिरियूं कंहिं बि सियासी पार्टीअ जे अॻुवाण जे सॾ ते नथियूं अची सघनि। ऐं उन लाइ हुन जी जिदोजहद, हुन जो किरदारु ऐं हुन जो अमल, हीअ उन्हनि औरतुनि मां या उन्हनि अॻुवाणनि मां न आहे जेके लॉन्ग मार्च हलंदे विच मां हलिया वञनि, जिदोजहद जे अध मां हलिया वञनि, या स्टेजुनि ते वेहण में तकरीर में पहिरीं वारो वठी हलिया वञनि। हिन हमेशह निभायो आहे। असां खेसि जेकॾहिं कंहिं मच कचहरीअ में ॾिठो आहे, आख़िरी माण्हू जॾहिं उथंदो आहे त पाण उथंदी आहे। जेकॾहिं कंहिं सियासी या अदबी प्रोग्राम में ॾिठो आहे त जेकॾहिं हू मुक़रर जे स्टेज ते जेकॾहिं हुनखे विहारियो वियो आहे त उहो माण्हू त हूअं ई पाबंद हूंदो आहे, पर हिकु आम ॿुधंदड़ जे हैसियत में बि हूअ हमेशह आख़िर ताईं वेंदी आहे ऐं ॿुधाईंदी आहे
त उसूल उसूल हूंदो आहे। अदी नज़ीर शाइर हुई, इहा घणनि खे ख़बर न हुई, ऐं जॾहिं हुनजो किताब आयो त इहो घणनि जे लाइ इंकशाफ साबित थियो। हूअ जिदोजहद हलंदे पंहिंजी शाइरी पढ़ंदी हुई, पर कॾहिं बि हुन इहो इज़हार न कयो त इहा मुंहिंजी शाइरी आहे। असीं ईअं सम्झंदा हुआसीं त हू जेको शेर पढ़े थी कंहिं ॿिए साथीअ जो आहे, ॿिए शाइर जो आहे। पर अॼु जॾहिं हिन किताब खे मुकमिल त न पढ़ियो आहे, कुझु हिसो हुनजो पढ़ियो आहे, त मूंखे महसूसु थियो आहे त उन मां केतिरियूं शयूं मां अॻे ई संदसि तकरीरुनि में ऐं जिदोजहद हलंदे ॿुधी चुको आहियां। ऐं सम्झां थो अदी नज़ीर कुरैशीअ जे हिन किताब ते असांजी मानवारी भेण ऐं सिंध जी सफ़े अवल जी शाइरा जेको मरियम मजीदीअ महाग लिखियो आहे, ऐं उन खां पोइ ॻाल्हाइण लाइ कुझु बचे नथो। पाण अॼु जे शाइरीअ जूं 3 ख़ूबियूं ॼाणायूं अथनि: बरजुस्तगी, हक़ीक़त निगारी ऐं सादगी। सादगी त हुन जे तबियत मां, हुन जे हलत चलत मां, हुन जे ज़िंदगीअ मां, हुन जे पहर ओज मां, हुन जे खाद खुराक मां, या हुन जे जिदोजहद में अमल मां असांखे महसूसु थींदी आहे। हुन कॾहिं बि पाण खे लीडर तौरु पेश न कयो आहे, हमेशह हू असांखे कारकुन नज़र ईंदी आहे, ऐं हुन जे हथनि में हमेशह ॿियनि खे विझण लाइ हार हूंदा आहिनि, ऐं जॾहिं हुनजो वारो ईंदो आहे त हार ख़तमु थी वेंदा आहिनि। पर अॼु उहो सॼो बदिलो असांजे नियाणियुनि, उहो सॼो इनाम, उहो सॼो एज़ाज़ असांजी भेण नज़ीर कुरैशी खे हिते ॾिनो आहे, छाकाणि त हूअ माण्हुनि खे हार विझंदी रही आहे। त लाज़मन जेको माण्हू इहो असांजे गोबिंद मालीअ कीरत बाबाणी हल लिखियो, त कीरत बाबाणी उहो लीडर आहे जेको ॿियनि खे हार विझंदो आहे। जॾहिं संदसि वारो ईंदो आहे त हार ख़तमु थी वेंदा आहिनि। त जीअं कीरत बाबाणी हिंदुस्तान में 1956 खां 1967 ताईं सिंधी ॿोलीअ खे सरकारी ऐं क़ौमी ॿोली बनाइण लाइ जिदोजहद हलाई, ऐं किथे बि थको न, ऐं हुन कमाल जो मुज़ाहिरो कयो। सिंधी ॿोलीअ जा 52 अखर आहिनि। हुन हिंदुस्तान जे पार्लियामेंट जे ॾाढो 52 ॼणनि खे अलफ़ बे जो हिकु हिकु अखर हिकिड़े माण्हूअ जे छातीअ ते लॻायो, ऐं हशू केवल रामाणी जहिड़ो अज़ीम अॻवान जंहिंखे साईं GM साहिब पंहिंजो सियासी उस्ताद सॾे थो, उन जे मशवरे सां हुन जेके बि पार्लियामेंट जा मेंबर लॻिया पिए, उन्हनि जी उन्हनि सां हथु मिलाईंदो ऐं उनखे हिकिड़ो पुड़ी को ॾींदो वियो। सभिनी खां आख़िर में पुछियो त छा हो, चए इहो सिंध जो हलवो हो। असां हुननि खे चयो त पंहिंजो वात बि मिठो कंदा वञो, ऐं महिरबानी करे असेंबलीअ में सिंधी ॿोलीअ जे लाइ आवाज़ उथारिजो। ऐं हशू केवल रामाणी ऐं कीरत बाबाणीअ जे इन अमल जिन खे बि सवाइ चंद निभाॻनि जे बाक़ी समूरनि उते सिंधी ॿोलीअ खे उन खां अॻु 18 ॿोलियूं हिंदुस्तान जे आइन जो हिसो हुयूं। 8 शेड्यूल में सरकारी या क़ौमी ज़बान जी हैसियत हुई, ऐं उन ॾींहुं असेंबलीअ जे 75% मेंबरनि, मुख़्तलिफ़ रियासतुनि जे मेंबरनि उथी बि सिंधी ॿोलीअ जे हक़ में वोट ॾिनो। त अदी नज़ीर बि उन्हनि अहिड़नि जाखोड़ी किरदारनि मां आहे। ऐं सम्झां थो जिदोजहद जे कंहिं बि मरहले ते अदी जेको बि क़दम खणंदी या जेको अमल कंदी, उहो कीरत बाबाणी ऐं हशू केवल रामाणीअ वांगुरु बहादुरीअ जो हूंदो। जॾहिं सिंधी मौजूदा लिपीअ खे तब्दील करण लाइ जयराम दास दौलत राम जेको राजस्थान जो गवर्नर हो, सिंधी हो, ऐं उन देवनागरी लिपीअ लाइ सेमिनार कोठायो, त कीरत बाबाणी उते वञी दरवाज़े ते तालो हणी ऐं चयो तो तोमें जुरत आहे त ही दरवाज़ो खोले अंदरि सेमिनार कराए ॾेखार।
त उन करे सिंधी ॿोली उते कंहिं बि सूरत में जीअं बचियल आहे ईअं हीअ असांजी भेण मां ॾिठो आहे तकरीरुनि में जिते बि वञे थी त सिंध में धारियुनि जी आबादगारी हुजे, सिंध में धारियुनि खे शनाख्ती कार्ड ॾियण जो मसइलो हुजे, सिंधू दरिया ते कंहिं डैम अॾण जो सिलसिलो हुजे या गुम थियल क़ौमी कारकुननि जो जी ॻाल्हि हुजे, अदी नज़ीर हमेशह बहादुरीअ सां ॻाल्हायो आहे। ऐं संदसि ॿिनि ॿ चारि शेर तव्हांजे आॾो पेश कंदुसि। असांजा वचन वाइदा भू सां आहिनि, असांजा वचन वाइदा भूअ सां आहिनि, असां जूं ही सोचूं, असां जूं ही सोचूं अंधेरनि में ॾिया। असांजा वचन वाइदा भू सां आहिनि, असां जूं ही सोचूं अंधेरनि में ॾिया। असां सूर लिखिया सदा देस जा, असां सूर लिखिया सदा देस जा, अबाणनि जे नाले असांजो नज़्म। मोहबत हिकिड़ो जज़्बो आहे जेको इंसान सां मोहबत बि थी सघे थी, वतन सां मोहबत बि थी सघे थी। नज़ीर बि हिकु इंसान आहे, हुन हिकिड़ो रोमांस वारो शेर आहे। ॾिठो शख़्स साम्हूं निगाहुनि लॻो ॼण, ॾिठो शख़्स साम्हूं निगाहुनि लॻो ॼण, मुंहिंजे गीत जहिड़ो मिठो हू बहू आहे। ऐं संदसि तहरीक में जेके सूरमियूं अॼु असां वटि जेके सिंधी समाज में कारोकारी या ॿियनि मसइलनि ते जेके औरतूं अज़ाब सहन थियूं, उन हवाले सां थी लिखे, सूरमियूं तहरीक मुंहिंजीअ में जीअनि, जे सतियूं रस्मुनि हथां कुसंदियूं रहियूं। माना जेके बि उहे सतियूं जेके कुरस्मुनि, छाकाणि कारोकारी सिंध जी रस्म न आहे, जेके माण्हू हुनखे रस्म सॾीनि था से ग़लति आहिनि, पर इहा कुरस्म आहे, कुदी रस्म आहे जेका ॿाहिरां आई आहे। त उन्हनि पुठिड़नि समूरनि खे हू पंहिंजे तहरीक जी मेंबर सम्झे थी। इन खां वॾो कहिड़ो ख़िराज शाइर पेश करे सघे थो। सुखनि लाइ आतो रहे थो सदाई, ठटो लाड़ काछो उतर ज़िंदगीअ जो। यानी सिंध जा तबई हिसा जेके आहिनि उन्हनि खे ज़िंदगीअ सां तशबीह हुन जेका शाइरीअ में ॾिनी आहे, ऐं नथो सम्झां त कंहिं शाइर इहा तशबीह ॾिनी हुजे। सुखनि लाइ आतो रहे थो सदाई, ठटो लाड़ काछो उतर ज़िंदगीअ जो, असां हाऊं छाल पिया हारियूं था, वणनि में वसे थो ककर ज़िंदगीअ जो। आख़िरी शेर आहे, नाह कोई मेर दिल में। जीअं तव्हांखे सादी नज़र अचे थी, अंदरि बि ओड़ी आहे, ॿाहिरि बि अहिड़ी आहे। हिकिड़ा माण्हू अंदरि जा अछा हूंदा आहिनि, अंदरि जा कारा हूंदा आहिनि, पर हिकिड़ा माण्हू शकिल कहिड़ी बि हुजे, हू अंदरि जा खीर जहिड़ा अछा उजरा हूंदा आहिनि। चए थी, नाह कोई मेर दिल में, ख़ैर आहे ख़ैर दिल में, मन में क़ाइम सिंध हिकिड़ी, मन में क़ाइम सिंध हिकिड़ी, कोन रखबो ग़ैर दिल में। महिरबानी। अदा कयो। नज़ीर बानू तव्हां अचो ऐं अदी शहनाज़ राव बि अजरक पारां। नज़ीर बानू तव्हां स्टेज ते अची विया आहियो त अदी ज़ाहिदा डायरी खे गुलनि जो गुलदस्तो बि पेश कयो। नज़ीर बानू जेको तव्हांजो गुलदस्तो आहे अदी ज़ाहिदा डायरी खे सिंध औरत तंज़ीम पारां नज़ीर बानू ज़ाहिदा डायरी खे गुलनि जो दस्तो बि पेश करे। गुल बीबी के आयशा बलोच के मां गुज़ारिश कंदुसि त अचे ऐं अजरक पाराए। आयशा बलोच स्टेज ते अचे ऐं असांजी नौजवान शाइरा गुल बीबी के अजरक जो तोहफ़ो पेश करे। अच्छा, गुल बीबी ठठे खां आपा अदी नज़ीर कुरैशी जे लाइ हुन जा कुझु माइट आहिनि ऐं चेपी फुफू जे लाइ असां तोहफ़ो खणी आया आहियूं ऐं हुन जे माइटनि जी तरफ़ां गुल बीबी
तोहफ़ो पेश कंदी अदी नज़ीर कुरैशी खे अजरक जी मुंहिंजे ख़्याल में शर्ट आहे, कुझु तव्हांजे ठटे जा जेके माइट आहिनि उन्हनि तव्हांजे लाइ पेश तोहफ़ा उमाणिया आहिनि। हा, तव्हांजी भेण अज़ीज़ा, अदी अज़ीज़ा तव्हां बि अचो, तव्हांजो भाइटियो, तव्हांजो भाउ फारूक कुरैशी, सभु माइट जेके आया आहिनि अदी नज़ीर कुरैशी जे ख़ुशी जे हिन लम्हे में हुन सां गॾु अची बीहो ताकी हुनजी दिलि वॾी थिए। इहे लम्हा ॾाढा मुश्किल सां नसीब थींदा आहिनि ऐं रत जा रिश्ता तमामु अज़ीज़ हूंदा आहिनि। शान, शान किथे आहे बाबा? डॉक्टर शान, लाड़ वारा उन कुर्बाइता हूंदा आहिनि। अच्छा, हिकु डॉक्टर जो गुल बीबी जो हस्बैंड आहे जेको आपा नज़ीर कुरैशी खे अजरक पाराए रहियो आहे। ही आपा अदी नज़ीर कुरैशी जी भेण हुनखे रओ ओढाए रही आहे। हे सभु हुनजा माइट ठठे मां आया आहिनि हिन ख़ुशी जे मौक़े ते हुनजी ख़ुशी वंडाइण जे लाइ। मोहबतूं पंहिंजनि जूं। हिकिड़ी ॿी अजरक, चाचू अजरक पेश कंदो अदी नज़ीर कुरैशी खे। गुल बीबी भई चाचू चए। अच्छा, गुल बीबी जो चाचू आहे अदी नज़ीर जो भाउ। ये पंहिंजी मोहबतूं, पंहिंजनि जी मोहबतूं आहिनि। इहे उहे लम्हा आहिनि जेके ॾाढा मुश्किल सां नसीब थींदा आहिनि। ताड़ियूं थी वञनि। असांजे विच में हिकु तमामु सुठी नौजवान शाइरा AGP अॻवान हनीफ़ ख़ान चांडियस खे गुज़ारिश कंदुसि त पाण अचनि ऐं कुझु मुख़्तसर अची ॻाल्हाइनि, छो जो असां वटि टाइम तमामु घटि आहे। हरीफ़ ख़ान चांडियो। अदी नज़ीर कुरैशी, आपा मरियम, अदी शहनाज राहू, नायाब सरकश, ज़ायदा डायरी, स्टेज ते वेठल भेनरूं दोस्तो, GSL। इंतहाई ख़ुशी जो ॾींहुं आहे त असां पंहिंजी भेण ऐं असांजी अॻवान ऐं असांजे सफ़र जी साथियाणी अदी नज़ीर कुरैशी जे किताब जी हिन महूरती तक़रीब में गॾु थिया आहियूं। हीउ हिकिड़ो अहिड़ो रिश्तो आहे जंहिंजे बारे में ताज जोहर साहब सही चयो त अवामी तहरीक जे सिलसिले खां वठी अॼु ताईं सियासी सफ़र में, जदोजहद में, अॻवानी में, लॉन्ग मार्च में, काफ़िलनि में अदी नज़ीर कुरैशी जो हिकिड़ो शानदार किरदारु रहियो आहे। उनजी शाइरी ते अदी मरियम मजीदी ॻाल्हाईंदी ऐं असांजी नायाब ॻाल्हाईंदी या ॿियूं भेनरूं या दोस्त जेके शाइराना अंदाज़ में उनजी शाइरी ते ॻाल्हाईंदा। असांखे सियासी कारकुन जी हैसियत में इहो सम्झूं था त अदी नज़ीर कुरैशी को तसलसल आहे। समूरी क़ौमी जदोजहद जो, क़ौमी तहरीक जो उहो पासो जेको घणी हद ताईं ॼण त अॼु नायाब थींदो पियो वञे। ईअं महसूसु करायो वेंदो आहे त मंज़िल न मिली, माना वज़ारत न मिली, उहिदो न मिलियो, का कुर्सी न मिली, प्रमोशन कोन थियो, पर इन सभिनी ॻाल्हियुनि खां बालातर थी अदी नज़ीर कुरैशी सिंध जा माण्हू पंहिंजे वतन, पंहिंजे दरिया, पंहिंजी ॿोली, पंहिंजी तइलीम जे ख़ातिर पूरी ज़िंदगी जिदोजहद में रही आहे ऐं इहो वॾो कमु आहे। हीअ हिकिड़ा अहिड़ा लाज़वाब किरदार आहिनि जिन खे इहा लालच न आहे त असांजी पार्टी अॼु या सुभाणे का इक़्तिदार में ईंदी, का वज़ारत मिलंदी, पैसा ठाहिबा ऐं के वॾा ठांगर बंगला ठाहिबा, पर ही उहे भिटाई जा अहिड़ा किरदार आहिनि, लतीफ़ सरकार जी शाइरी जा उहे किरदार आहिनि जेके सदाई हलनि पिया ऐं जिदोजहद में आहिनि। भिटाई जे मज़ार खां वठी सिंध यूनिवर्सिटी ताईं तालीम जी बहाली जी जिदोजहद जा जेके 3 काफ़िला निकिता उन्हनि में पहिरियनि सिफ़ुनि में अदी नज़ीर कुरैशी हुई। सखर ऐं उॿाड़े खां कराची ताईं थियल जेके बि शुरूआती ॾींहंनि जूं अवामी तहरीक जे दौर जूं जेके लॉन्ग मार्च हुयूं उन में अदी नज़ीर कुरैशी गॾु हुई। जॾहिं सिंध जे औरतुनि जे हक़नि जी ॻाल्हि हुजे, सिंध जे क़ौमी हक़नि जी ॻाल्हि हुजे, वॾेरा शाही जे ज़ुल्मनि जे ख़िलाफ़ तबक़ाती तहरीक जी ॻाल्हि हुजे, ॿारनि जे
बुनियादी मसइलनि जे हल जी ॻाल्हि हुजे उते अदी नज़ीर कुरैशी तव्हां असां सभिनी खे गॾु खणी हले पई। हीअ ॻंढण वारी औरत आहे, छिनण वारी न आहे, छो त हीउ हिकिड़ो वॾो कमु आहे। हिकिड़ा माण्हू अची तहरीकुनि में कंहिं न कंहिं तरीक़े सां माण्हुनि खे विढ़ाईंदा आहिनि, शरारतूं कंदा आहिनि या के ग्रुप ऐं टोला ठाहींदा आहिनि। अदी नज़ीर कुरैशी उन्हनि औरतुनि मां या उन्हनि सियासी कारकुननि मां न आहे जेके सियासी पार्टियुनि खे अची इंतशार जो शिकार कराइनि। हीअ ॻंढण वारी औरत हुई जे अवामी तहरीक में हुई या अॼु अवामी जमहूरी पार्टी जे सिफ़े अवल जी लीडर आहे। उनजो सबबु इहो आहे त हीअ मुस्तक़िल मिज़ाजी सां सियासत खे पंहिंजो ईमान सम्झे थी। हीअ सियासत जो जेको हिकिड़ो तरीक़ो आहे, बाज़ारी तरीक़ो आहे, पाण खपाइण जो तरीक़ो आहे। वॾा वाक पिया हलनि, चङा भला ॾिसण वाइसण माण्हू सनबिन पोस्टुनि जे लाइ ऐं तमामु वॾनि ॿियनि फ़ाइदनि जे लाइ वञी पाण पंहिंजूं तारीफ़ूं कराइनि था। पर अदी नज़ीर कुरैशी उन्हनि सियासी वर्करनि ऐं कारकुननि मां न आहे जंहिं अची पाण खे पेश करायो हुजे। अहिड़नि सियासी कारकुननि जे लाइ असां सभई पंहिंजी दिलि में मोहबत रखूं था, छो त असीं सम्झूं था त सिंध जी क़ौमी तहरीक जंहिंखे अञा मंज़िल न मिली आहे, केतिरा ई असांजा सियासी रहनुमा पंहिंजे वतन ऐं क़ौम जे ख़ातिर पंहिंजी ज़िंदगी जा समूरा साल क़ुर्बानीनि ऐं जेलनि ऐं फटकनि कोड़नि ऐं गोलनि जे बावजूदि पंहिंजी ज़िंदगी गंवाए वेठा। पर उहा मंज़िल जेका ख़ुशहाल सिंध जो ख़्वाबु हो, जेको असीं सम्झूं था त हिन धरती जा वारिस असीं हुजूं, हक़ी हाकमियत सिंध जे माण्हुनि वटि हुजे, असीं फ़ैसिला कयूं त कराची जे अंदरि कराची ते हुकूमत सिंधी माण्हुनि जी हूंदी ऐं सॼी क़ौम असीं पंहिंजे ॿोली, पंहिंजे दरिया, पंहिंजे वसीलनि जा मालिक हुजूं। उहो ख़्वाबु असांजो रहियलु आहे। उनजे करे ज़रूरी आहे त सियासत जा सांग जेके कंहिं हद ताईं माठा थिया आहिनि उन्हनि खे उभारजे। मां सम्झां थो त अदी नज़ीर कुरैशी जो अॼोको प्रोग्राम उन सिलसिले जी कड़ी सम्झणु खपे त असांखे सियासत खे ज़िंदा रखिणो आहे, अवामी सियासत खे, वतनदोस्त सियासत खे ऐं पंहिंजे क़ौम जी ख़ुशहाली जी सियासत खे ज़िंदा रखिणो आहे। उनजे लाइ नज़ीर कुरैशी जहिड़नि किरदारनि खे सलाम करणु खपे। असीं सम्झूं था त हीअ स्टेज ते जेके अॼु भेनरूं वेठियूं आहिनि, जेके तसलसुल आहिनि, का शहीद फाज़िल सां जदोजहद में गॾु रही उनजे घर सां तालुक़ रखण जे बावजूदि सरकस जी शाइरी बि जबर जड़ी शाइरी आहे जंहिंमें हिमतूं आहिनि, जंहिंमें वतन ऐं क़ौम सां प्यार ऐं मुहबत जूं ॻाल्हियूं आहिनि। जॾहिं असां हाई स्कूल वारा में पढ़ूं था, नंढड़ा आहियूं, त उते अची जॾहिं मोहम्मद खान मजीदी जी शाइरी ॿुधंदासीं त लिंग काढारजी वेंदा, चवंदासीं अॼु ई जेको हुकुम कयो असीं हाज़िर आहियूं। उन्हनि शख़्सनि जा वारिस वेठा आहिनि। हीअ भेनरूं असांजे लाइ क़ाबिल फ़ख्र आहिनि ऐं असीं सम्झूं था त सिंध जी क़ौमी आज़ादी या सिंध जे क़ौमी तबक़ाती जमहूरी हक़नि जी हासिलात बि तॾहिं पूरी थींदी जॾहिं औरतूं ऐं मर्द असीं सभु गॾु हूंदासीं, बिना कंहिं फ़र्क़ जे, बिना कंहिं ज़ात पात जे, बिना कंहिं रंग ऐं नस्ल जे। असां सभई दोस्त जॾहिं गॾु हुआसीं त सिंध ज़रूरु हिकु ॾींहुं आज़ादु ऐं ख़ुशहाल थींदी। महिरबानी। अदी नज़ीर खे लख मुबारक हुजनि। जी सिंध। आसिफ बांभर के मां गुज़ारिश कंदसि त अचे ऐं हिकिड़ो गीत ॿुधाए ताकी असां थोड़ा फ्रेश थियूं, थोरो माहौल में चेंजिंग अचे। तमामु सुठो फ़नकार आहे आसिफ बांभर। महिरबानी डॉक्टर रिया नूर साहिब। अदी नज़ीर कुरैशी जे किताब मां ई कुझु सिटूं आहिनि, चाहिनि त संदसि जे नाले हवाले कंदसि। अदी नज़ीर खे चवंदसि त उहो ॿुधे ज़रूरु वेही। लश्कर भी वींदा अकेला थी गुज़ारियो दुखन में मुस्कुरायो ॾिस हान हारियो नकी मज़हब वणियो तुंहिंजो नहीं फिरका फसादन जा नहीं फिरका फसादन जा असां हर हाल धरतीअ जो न को इंसान मारियो था।
दुखन में मुस्कुरायूं पिया ॾिसुहान हारियूं पिया जहालत जो नथो पाछो खपे कहिड़ी आलिम खे खपे कहिड़ी आलिम खे फिक्र जो तेल निड़ने में भरे मन जा दीप बारियूं था दुखन में मुस्कुरायूं पिया हो ॾिस हान हारियूं था हो ॿुॾी वेंदड़ न जे तारिया मुआ मरहूम कंहिं काम जा मुआ मरहूम कंहिं कम जा ॿुॾण वारनि हयातिन खे हो असां हर जाइ तारियूं था दुखन में मुस्कुरायूं पिया हो ॾिस ध्यान हारियूं था हो ॾिस हान हारियूं था आसिफ हिकिड़ो अञा ॿुधाईं अदी नज़ीर कुरैशी हिन खे अजरक बि पाराई आसिफ हिकिड़ो ॿियो बि ॿुधाए हेॾो परे खां आहीं हिकिड़े ते ऐं कल्चर डे जे हवाले सां ऐं सिंधी ॾींहंनि जे हवाले सां हले पियो उन्हनि जो कुझु सुठो आहिनि अॼु सुभाणे नेठींदो इनक़िलाब सिंधी वठंदा पाई पाईअ जो हिसाब अॼु सुभाणे नेठींदो इनक़िलाब सिंधी वठंदा पाई पाईअ जो हिसाब कालाबाग डैम जा हवाला हलनि पिया मेहरान ते भाड़िया भली तू बंद बध कतरे कतरे ले सिंधियुनि जा कंध कप पर हाणे तूं हितड़ा ही पंहिंजा हंध बध छो त छोकर जुई जा छा थई सुजा अॼु सुभाणे नेठींदो इनक़िलाब क़ौम वठंदी पाई पाईअ जो हिसाब सूंह तुंहिंजे सभिनी रूपनि जो कसम टोपीअ जी रक पटके पोतीअ जो कसम सूंह तुंहिंजे सभिनी रूपनि जो कसम टोपीअ जी रक पटके पोतीअ जो कसम सिंध जो नालो मिठल मूले सवाब सिंध जो नालो मिठल मूले सवाब अॼु सुभाणे नेठींदो इनक़िलाब सिंधी वठंदा पाई पाईअ जो हिसाब ऐं आख़िरी मिसरो अदी नज़ीर गोल अवां जी जदोजहद जे हवाले सां वोट लाइ जो वियो वॾेरो ॻोठ में आ चयो ॿारनि उनखे मोट में जे न खोलींदे तूं मकतब ॻोठ में वोट खां पंहिंजो अथई खुथो जवाब
अॼु सुभाणे नेठि ईंदो इनकलाब आख़िर सिंधी वठंदा पाई पाई जो हिसाब। ऐं सभिनी जी वॾी महिरबानी। वोट लाइ जो वियो वॾेरो ॻोठ में, वोट लाइ जो वियो वॾेरो ॻोठ में, आ चयो ॿार ने उनखे मोट में, जे न खोलींदे तूं मकतब ॻोठ में, वोट खां पंहिंजो अथई खुथो जवाब, अॼु सुभाणे नेठि ईंदो इनकलाब, सिंधी वठंदा पाई पाई जो हिसाब। काशी खे शेर मंज़िल ते वञम अञा पुॻा न आहियूं, पर हलूं पिया अञा थका न आहियूं, फ़र्क़ु नंढो आहे असां में ई सूरज में, हू लहे थो असां अञा लथा न आहियूं। प्रोफेसर डॉक्टर सिराज सियाल खे गुज़ारिश कंदुसि त पाण अचनि ऐं कुझु ॻाल्हाइनि। अदी नज़ीर कुरैशी जे किताब जी महावरत जे मौक़े ते गॾियल तमामु भेनरूं ऐं भाइरो, जीअं सिंध जी असांजी ॿोली, जीअं असांजो अदब, सभ खां पहिरीं आउं मुबारकबाद ॾियां थो नारी पब्लिकेशन खे, जंहिं इहा जुरत कई आहे ऐं नई रवायत क़ाइमु कई आहे त औरत पब्लिकेशन जो इदारो किताब छपे थो। अदी नज़ीर जे किताब छपण ते खेनि दिलि जे गहराइनि सां मुबारकबाद आहे। गॾोगॾु नारी पब्लिकेशन ऐं सगा वुमेन ब्रांच ॿिन्ही खे मुबारक ऐं शाबस, जिन जल्द अज़ जल्द अदी नज़ीर जे किताब जी महावरत जी तक़रीब मुनक़द करे असांखे ऐं सिंध जे जिन माण्हुनि खे मौक़ो ॾिनो आहे त हू हुन शाइरी जे किताब ते पहुची सघनि ऐं उनखे पज़ीराई मिले। यकीनन अदी नज़ीर जो किताबु शाइरी जो किताबु आहे, पर अदी नज़ीर सां मुंहिंजी वाक़िफ़ियत जा रेफरेंसिस फ़क़ति शाइरी न आहिनि। मूं अदी नज़ीर कुरैशीअ खे हिकु समाजी वर्कर बि ॾिठो आहे, ऐं अहिड़ो समाजी वर्कर ऐं उन दौर जो समाजी वर्कर जंहिं दौर में अदी नज़ीर कुरैशी साहिबा जंहिं सियासी पार्टी में हुई, उते समाजी कमु ॼण त ममनू हो, ॼण त ॿ मुतज़ाद ॻाल्हियूं हुयूं, समाजी कमु ऐं सियासी कमु। अक्सर करे तनक़ीदूं थींदियूं त फलां फलां औरतूं ऐं मर्द समाजी कमनि खे घणो टाइम ॾीनि था ऐं सियासी कमु उन सां मुतासिर थी सघनि था, पर पोइ ख़बर पवंदी त जेके समाजी कमु कंदा हुआ सियासी कारकुन, उन्हनि जे सद ते ताज जोए चवणी त औरतूं ऐं मर्द वधीक घटि थींदा, छाकाणि त उहे औरतूं जेके सियासी त हुयूं पर रोज़मर्रा जी ज़िंदगी में पंहिंजनि औरतुनि ऐं पंहिंजे पाड़े वारनि ॻोठ वारनि तरह जे औरतुनि जी मदद कंदियूं हुयूं। डॉक्टरनि ॾे वठी वञणु, शॉपिंग कराइणु, थाणनि ते मसइलनि जी हल लाइ वञणु, कोर्टुनि में अपीलूं दाख़िल कराइणु, वकीलनि सां मिलाइणु, सियासी यूनिटनि सां मिलाइणु, प्रेशर क्रिएट करणु, समय हज़ारे इन गस में समय हज़ारे औरतुनि जा समय हज़ारे मसइला त फ़क़ति अदी नज़ीर कुरैशी जे हथ विझण सां ई हल थी वेंदा। असां पाण ॾिठासीं। ॿियो रेफरेंस अदी नज़ीर कुरैशी सां यकीनन सियासी रहियो ऐं तमामु वॾे अरसे जो रहियो। उन में आऊं अक्सर चवंदो आहियां त मूं जहिड़ा ऐं पाण जेके पढ़ियल लिखियल नौजवान या वॾा आहियूं, जॾहिं की हिन क़िस्म जी गॾियल गैदरिंग में ईंदा आहियूं जिथे फ़क़ति फैमिली मेंबर न हुजनि पर ॿिया बि हुजनि, त उते माण्हू मर्दनि खे हथु ॾींदो आहे। जेका औरत साम्हूं ईंदी आहे त इहो सम्झंदा हथु कोन ॾिबो, छाकाणि त औरत आहे। माइटनि में बि ॻाल्हि ईंदी आहे, पर अदी नज़ीर कुरैशी केॾी वॾी महफ़िल में हुजे, भले सभई मर्द हुजनि ऐं अदी नज़ीर अकेली औरत हुजे, अदी नज़ीर मर्दाणू औरत आहे या औरताणू मर्द आहे, अदी नज़ीर खे ला माला आऊं हथु ॾींदो आहियां। ऐं इहो सेकंड लाइ महसूसु कोन थींदो आहे जेको कोई औरत आहे हथु ॾियूं न ॾियूं, छा करियूं छा न करियूं, माण्हू परेशान हूंदा आहिनि। अदी नज़ीर इहो भउ भञींदी आहे ऐं ख़ुदा न ख़ास्ता जेकॾहिं जंहिंसां हुजत हुजेसि ऐं उहो खेसि औरत सम्झी, फ़क़ति औरत सम्झी हथु न ॾे, अदी नज़ीर हुनखे पंहिंजी इंसानु सम्झंदी आहे। चवंदी छो मूंखे हथु कोन ॾेई, अचूं त या ॾियां। ऐं पोइ उहो सॼी ज़िंदगी ॿियनि खे ॿुधाईंदो आहे त अदी नज़ीर कुरैशी जे साम्हूं अची हथु ॾिजांसि, हथु न ॾियणु एब आहे, हथु ॾियणु एब थोरे ई अदी नज़ीर कुरैशी खे। अदी नज़ीर सचपच त तूं लेजेंड आहे। लेजेंड माना हिकिड़ो अहिड़ो किरदारु जेको तारीख़ लिखे ॻाए मिसाल ॾे, एग्ज़ाम्पल ॾे। ही एग्ज़ाम्पल तुंहिंजो सही सिंध में कोट थींदो। वॾी ॻाल्हि, के माण्हू चवंदा समाजी कमनि लाइ, सियासी कमनि करण लाइ चंदो घुरणु चंदो वठणु ॾोह आहे, जे ॾोह न आहे त एब आहे, मुंहिंजे शान वटां कोन्हे, इहो मुमकिन कोन्हे। ऐं पाण हेॾी मुतबर, ऐं पाण हेॾी मौज़, ऐं वरी माण्हुनि खां चंदो वठां।
अदी नज़ीर चवंदी त मोतबर मुंहिंजी सिंध आहे, मोतबर सिंध जा माण्हू आहिनि, मोतबरी मुंहिंजी इन में आहे त पंहिंजे वतन पंहिंजे अवाम जे लाइ जे पैसा कोन्हनि त झोली झले पिना पोतीअ खे ॿई पासा पकड़े 2-3 औरतूं गॾु खणी कासिमबाग जे बाज़ारनि मां आदी नज़ीर चंदा कया ऐं ॿुधायो हुननि खे हीउ चंदा कालाबाग डैम जे ख़िलाफ़ लॉन्ग मार्च लाइ आहिनि, हीउ चंदो कराची जे सिंधी जेके बेघर थिया आहिनि तिन जे लाइ आहिनि। इहे ॿुधाईंदी अदी नज़ीर खे जेकी ख़बर पवंदी अदी नज़ीर शहर वई आहे, बाज़ार वई आहे, डॉक्टरनि जे बाज़ार में वई आहे, छो वई आहे? चंदो वठणु, दावत ॾियणु, तारीख़ लाइ त पक हूंदी अदी नज़ीर ईंदी, पैसनि जा अंबार लॻी ईंदा, चवंदा फंड जी एजेंडा खे छॾियो, अदी नज़ीर मैदान ते रचियलु आहे। माना अदी नज़ीर फंड जी एजेंडा जो अकेलो जवाबु हुई ऐं अहिड़ो जवाबु हुई जेको यकीनी जवाबु हो। तंहिंजे करे अदी नज़ीर सां रेफरेंसिस मूं पहिरीं चयो त मुंहिंजा समाजी त हुआ ई हुआ ऐं आहिनि, सियासी बि हुआ ई आहिनि, पर गॾोगॾु हीउ जेको नओं रिश्तो क़ाइमु करे ॾेखारियो आहे अदी नज़ीर पंहिंजी शाइरी गॾु कंदे हुनखे तरतीब ॾेई ऐं छपराए वरितो आहे। ऐं तव्हांखे ख़बर आहे अलाए घणनि खे कोन्हे अदी नज़ीर जा घटि में घटि 3 किताब ॿिया पिया अचनि, हिकिड़ो शाइरी जो, हिकिड़ो आप बीती जो। ऐं आउं चवंदो आहियां या ख़ुदा इहो ॾींहुं ॾेखारिजांइ, अदी नज़ीर खे पाण खे बि ॾेखारिजांइ जो आप बीती लिखी चुकी हुजे, छपजी चुकी हुजे, माण्हू पढ़नि ऐं माण्हू हैरान हुजनि त हीउ केरु आहे, हीअ कहिड़ी छोकिरी आहे, हीअ कंहिंजे घर में ॼाई आहे, हीअ किथे निपनी पली वॾी थी आहे, हीअ छा करे वॾी थी आहे, हिन कॾहिं अकेले पूरे समाज सां टकर खाधो आहे। धरती जो उहो कहिड़ो इल्ज़ाम हो जेको हिनजे दामन ते न लॻो हुजे। ऐं हिन औरत उन हर इल्ज़ाम खे जॾहिं छंडियो थिए उहो इल्ज़ाम जे बदिरां तारीफ़ थी थिए पियो। अॼु उहे इल्ज़ाम तारीफ़ नदी नज़ीर जा जेके कल्ह इल्ज़ाम जे तौर ते पेश थींदा। असीं साखी आहियूं, असीं कल्ह जा छोकिरा, कल्ह जा शागिर्द एक्टिविस्ट, सोशल एक्टिविस्ट, अंधा मंडा शाइरी कंदड़, शाइरी पसंदि कंदड़, अदब पढ़ंदड़, सच पई त असीं साखी आहियूं, साख ॾींदड़ आहियूं। अदी नज़ीर बाक़िरदार हुई, बाक़िरदार आहे। अदी नज़ीर जहिड़ा किरदार बाक़िरदार ई सुम्हनि था। महिरबानी अदा। नारी पब्लिकेशन जी नज़ीर नाल न सिर्फ़ु सरवाण आहे पर पहिरीं सिंधी औरत पब्लिशर आहे ऐं मुंहिंजे ख़्याल में आख़िरी बि हूंदी, छो जो हुन खां पोइ कंहिं जुरत न कई आहे त पंहिंजी पब्लिकेशन हलाए। इहो बि जेको एज़ाज़ जेको आहे नज़ीर नाज़ खे ई वञे थो। ऐं इन खां पोइ असांजी सिंधी औरत तंज़ीम जी अॻवान औरतूं आहिनि ज़ाहिदा डायरी, नूरजहां बलोच, नज़ीर बानू, नाज़िया भट्टी, शहज़ादी भुरगड़ी, तहज़ीब सजाई, शहाना आख़ून, बानू चांडियो, महताब सिंधु ऐं इमाम ज़ादी अदी नज़ीर कुरैशी के अजरक ऐं गुलनि जो गुलदस्तो पेश कंदियूं सिंधी औरत तंज़ीम तरफ़ां। सभु अदियूं अचो ऐं अदी खे गुलदस्तो ऐं अजरक पेश कयो। हाणे चओ छा कंदी आहिनि? तमामु सिंधी औरत तंज़ीम जी अॻवान औरतूं आहिनि जेकी अदी नज़ीर कुरैशी के गुलनि जो दस्तो ऐं अजरक जो तोहफ़ो पेश करे रहियूं आहिनि। ताड़ियूं थी वञनि। तमामु हिकु वॾी हस्ती हुई फाज़िल राहू, संदसि वॾी नूंहुं शहनाज़ सिद्दीक़ राहू असां सां गॾु मौजूदु आहे हिते ऐं हिकु इनकलाबी गीत असांखे ॿुधाईंदी। मां अदी शहनाज़ सिद्दीक़ राहू खे गुज़ारिश कंदसि त पाण अचे ऐं असांखे पंहिंजो इनकलाबी गीत पेश करे। डॉक्टर नायाब बि आई आहे, उहा बि अदी नज़ीर कुरैशी खे जेको आहे सो गुलनि जो दस्तो पेश करणु थी चाहे हिन ख़ुशी जे मौक़े ते। डॉक्टर नायाब खे गुज़ारिश आहे त स्टेज ते अचे ऐं गुलदस्तो पेश करे। शहीद फाज़िल राहू जे नाले सां त तव्हां सभु जेके आहिनि से सुञाणींदा हूंदा, उन्हनि जे तारुफ़ जो त कंहिंखे बि जेको आहे सो तारुफ़ ॾियण जी ज़रूरत ई कोन्हे। उन्हनि जी वॾी नूंहुं शहनाज़ सिद्दीक़ राहू असां सां गॾु आहे ऐं अॼु हिकु इनकलाबी गीत पेश कंदी। अदी शहनाज़ खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त अचे ऐं गीत पेश करे। कुछ न करला हो Oh
खिलण अध ई पिण कूड़ी सद जीअं खिलियो ऐं खाइसि जीएसि वहा अदी शहनाज अदी नज़ीर कुरैशी जी ख्वाहिश आहे त सीनियर सिटीज़न जो जनरल सेक्रेटरी अदा कोड़ो ख़ान हिते आयो आहे उहो स्टेज ते अचे अदी हुनखे अजरक ओढ़ाईंदी सीनियर सिटीज़न जो जनरल सेक्रेटरी कोड़ो ख़ान स्टेज ते अचे अदी नज़ीर कुरैशी हुनखे अजरक पाराईंदी अदा तमामु सीनियर सिटीज़न आहे बल्कि एक्टिव सिटीज़न आहे हैदराबाद जो हिकु दफ़ा ताड़ियूं तूं नाज़िक कहीं गुलनि वांगर असीं कंडा लताड़े पलिया आहियूं तूं दर्द ॾिसी पियो दाहूं करी असीं मौत ॾिसी पिया खिलिया आहियूं हाणे मां तमामु सुहिणी ऐं ख़ूबसूरत शाइरा गुल बीबी खे गुज़ारिश कंदसि त अचे ऐं ॿ टे लफ़्ज़ ॻाल्हाए अदी नज़ीर कुरैशी ते गुल बीबी शाह अचो पंहिंजी शाइरी वांगर पंहिंजा लफ़्ज़ विखेरियो औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम चिरो अल्लाह जे नाले सां जेको न्यायती महिरबानी रहम करण वारो आहे आई थिंक जेकी औरतुनि जो जेको सेल्फी सिस्टम आहे उनजे करे प्रोग्राम में इलाही सारी डिस्टर्बेंस थिए पई सो मुंहिंजी रिक्वेस्ट आहे त इहो पाण बाद में कयूं त बहितर आहे मार्च करियो हलो ऐं इलाही हिते वेठल माण्हुनि खे जेको आहे सो पुप्पू नज़ीर खे ट्रिब्यूट करण जी हिन शहरनि सां शुरूआत कंदीसि जॾहिं खां आहियां समाणी पाती न मूं पेरनि में छेर आहे जॾहिं खां आहियां आऊं समाणी पाती न मूं पेरनि में छेर आहे छो जो मूंखे बणजी सिंध जी सूरमी गॾिजी चौथनि साण त सिंध जे दुश्मननि खां वठण जो वेर आहे हिते वेठल इलाही माण्हुनि खे यकीनन ख़बर कोन हूंदी त रिश्ते में ये मेरी सास लगती है ऐं इलाही सारो ख़ुशि नसीब आहियां जो हुन फैमिली जो हिसो आहियां ऐं चाहींदसि त किताब ते ॻाल्हाइण वारा घणेई माण्हू हूंदा पुप्पू जी शाइरी ते ॻाल्हाइण वारा इलाही माण्हू हूंदा लेकिन पुप्पू खे त मूं क़रीब वना जे अखीअ खां ॾिसणु शुरू कयो ऐं सची वञो त धड़का बि घणा खाधा आहिनि छो जो मुंहिंजी जेकी सिंधी हूंदी हुई न एॾी ख़राबु हूंदी हुई माण्हू पुप्पू हमेशह असांजी इस्लाह कई ऐं इहा ई वजह हूंदी जो असांजे हस्बैंड सां गॾु ॾिना हुआ त बाबा पुप्पू खे फेस करिणो आहे पुप्पू असांजे लाइ हिकिड़ी उस्ताद आहे ऐं असांजो ठटे जो इहो फ़ख़्रु आहे त ठटे जी धीअ रब आलमीन हुनखे तारीख़ में जॻाए ॾिनी एॾी सारी मुहबतूं तव्हां माण्हू ॾिनियूं ऐं पुप्पू जी जेकी शाइरी मूं पढ़ी हिन में फिज़ा जेको लिखियो आहे फिज़ा तमामु प्यारो लिखियो आहे जेको फिज़ा लिखियो आहे उहो शान पढ़ंदी ऐं असीं सभु फैमिली मेंबर आहियूं उहो शान जी सोच आहे असां सभु हिकिड़ी ॻाल्हि कंदा आहियूं पुप्पू नज़ीर इज़ अ वेरी मच स्ट्रॉन्ग वुमेन अॼु ॾींहं ताईं स्टिल पंहिंजी तमामु जेको आहे सो लोच सां पुप्पू हली आहे ऐं असीं जेको कुझु बि आहियूं हिननि जे करे आहियूं अलाह पाक हिननि खे सिहत ॾिए हिननि खे ज़िंदगी ॾिए अहिड़ियूं मुहबतूं अहिड़ा घणेई किताब छपंदा अचनि आख़िर में इहो ई नंढो हिकिड़ो शेर वरी पढ़ंदीसि उहो पुप्पू नज़ीर कुरैशी जे मान में पुप्पू जी जेकी तबियत आहे जहिड़ी आहे तहिड़ी आहे पुप्पू पाण चवंदी आहे पाण न ॼणो दुनियादारी जंहिंखे हूंदी तंहिंखे हूंदी त पुप्पू जी जेकी ज़िंदगी आहे उहो इन तबियत वांगुरु आहे उमिरि सारी आहे उस में गुज़ारी हाणे बि वक़्ती छांखे मां ठोकर हणां थी उमिरि सारी आहे उस में गुज़ारी हाणे बि वक़्ती छांखे ठोकर हणां थी जे न गुज़रे ज़िंदगी ऐं नज़ीर पंहिंजी मर्ज़ीअ सां मां अहिड़ी हयातीअ खे हर ठोकर हणां थी अलाह जी अमान ख़ुशि रहो आबाद रहो ऐं अतीन खे मुंहिंजी इल्तिजा आहे त सेल्फिंग खे थोरो पासीरो रखो ताकी प्रोग्राम जो डिसिप्लिन न ख़राबु थिए थैंक यू वेरी मच थैंक यू
महिरबानी गुलबीबी। हाणे एडवोकेट अब्दुल सत्तार सकी साहब जिनकी गुज़ारिश कंदसि त अचनि ऐं ॿ टे लफ़्ज़ ॻाल्हाइनि ऐं मुख़्तसर ॻाल्हाइनि। स्टेज ते वेठल अदी मरम मजीदी साहिबा सरकश लाड़काणे खां कई आई आहे असांजी सीनियर नज़ीर नाज़ ऐं ॿियूं स्टेज ते वेठल असांजूं भेनरूं हिन हाल में वेठल ताज जोयो साहब साईं सिराज सियाल साहब हकीम चांडियो साहब असांजी जेकाबाद खां कई आयल सिंधी औरत तंज़ीमनि जी सुबरान सरकी। मूंखे ॻाल्हाइणो कोन हो, दोस्तनि ओचितो फ़ैसिलो कयो त ॿ टे लफ़्ज़ ॻाल्हायां। मुंहिंजे ज़हन में इलाही ख़्याल आहिनि, इलाही तसवर आहिनि। असांजो ख़ितो हिकिड़े तरफ़ असां चऊं था त हिते जागीरदारी समाज आहे, सरदारी समाज आहे, औरतुनि जो ॼणो त जीअण जंजाल थी वियो आहे। ॿिए तरफ़ असांजो ख़ितो इल्मी तरह फिक्री तरह पोइते हुअण बावजूद बि तव्हां ॾिसो हिते एशिया में तव्हांखे डिफरेंस कंडीशन नज़र ईंदी। श्रीलंका में बदरा नायके ख़ानदान जूं औरतूं हुकुमरानी थियूं करनि, हिंदुस्तान में नेहरू फैमिली जूं औरतूं जेके आहिनि हुकुमरानी थियूं पियूं करनि। हिते ज़ुल्फ़कार भुट्टो बेनज़ीर, तव्हां वञो बांग्लादेश में उते हसीना वाजिद वेठी आहे, ख़ालिदा ज़िया वेठी आहे। साॻियो ख़ितो आहे, साॻियो इलाइक़ो, साॻियो कल्चर, पर बदकिस्मती इहा आहे त हो मथे क्लास जूं मायूं आहिनि, हो अपर क्लास जूं मायूं आहिनि। हिते तबक़ाती सिस्टम हुअण जे करे त हेठिन रुगो औरतूं ग़ुलाम कोन आहिनि। हे चवनि था, असां चऊं था त असांजी मेजॉरिटी मर्दनि जी बि ग़ुलाम आहे। कहिड़ो मर्द आहे जेको पंहिंजी आज़ादीअ सां शादी करे सघे? कहिड़ो मर्द आहे कंहिं भोतार जे ख़िलाफ़, कंहिं सरदार जे ख़िलाफ़ पंहिंजे इलाइक़े में वोट ॾेई सघे? असां चाहियूं था पिया अदी नज़ीर कुरैशी का मां 25 सालनि खां सुञाणा थो पियो। शाइरी जी मूंखे हाणे वेझड़ाई में ख़बर पई आहे त अदी शाइरा बि आहे। असीं ही सफ़र, ही जेके सियासी सफ़र, छो जो हिकिड़ा रवायती अदीब हूंदा आहिनि, शाइर हूंदा आहिनि, हिकिड़ा माण्हू फैशन तौरु शाइरी कंदा आहिनि त असांजी एडवर्टाइज़ थिए, पब्लिसिटी थिए। पर जेकॾहिं पॉलिटिकल वर्कर पंहिंजो जॾहिं मुशाहिदो करे थो, पंहिंजो जॾहिं मुतालो करे थो, आउं थो चवां सिंध जो कहिड़ी कुंड हुजे, जोही खां वठी नगर पार्कर ताईं, कश्मीर खां कारूंजर खां वठी कश्मीर ताईं, सिंध जो इंच इंच हिन औरत थी करे करे सिंध जो जाॻियो। मूंखे यादि 2002 में जॾहिं मां मिठी में हुउसि एज एडवोकेट, वफ़द ईंदा हुआ सिंधी औरतुनि तंज़ीमनि जा, बरसातूं हुयूं, डांड गाॾियुनि ते चढ़ी, ट्रैक्टर ट्रालियुनि ते चढ़ी बि इहे न चवंदी हिकिड़ी औरत जेका मिडिल क्लास सां वास्तो रखे पई, वाइट कॉलर हुजे, जंहिंखे गाॾी बि ड्राइव करणु अचे, जंहिंजूं धीअरूं डॉक्टर हुजनि, जंहिंजूं धीअरूं इंजीनियर हुजनि, जंहिंजो मुड़ुसु मुख़्तियारकार ऑफिस सुपरिटेंडेंट थी रिटायर थिए, ऐं जंहिंजा पुट वकील हुजनि, जंहिंजूं नुंहरूं डॉक्टरूं हुजनि। इहो इन न रुगो सियासत जा बुनियाद जेके विधा, हुन समाजी तब्दीली जो बुनियाद पंहिंजे घर खां शुरू कयो। अॼु खां 20 साल अॻ में तव्हां तसवुरु करे सघो था पिया त को औरतुनि जे को हक़नि जी ॻाल्हि करे, को हारियुनि जे हक़नि जी ॻाल्हि करे, को मज़लूमनि जे हक़नि जी ॻाल्हि करे? छो जो असां हिन वॾेर के समाजनि में रही करे असांजी सोचूं ग़ुलाम थी रहियूं आहिनि। जेकॾहिं बेनज़ीर भुट्टो थोरी कुर्बानी ॾिए थी पई, नुसरत भुट्टो थोरी कुर्बानी ॾिए थी, जदोजहद करे थी, ऐं उन जदोजहदनि खे हू मिलियन रुपयनि में कैश कनि था पिया। पर हे हेठे तबिके जी, हे फमीदा मिर्ज़ा हुजे, ससुई पलीजो हुजनि, उहे मनाजियात तबिके सां वाबस्ता आहिनि। पर जेकॾहिं मिडिल क्लास ऐं वाइट कॉलर तबिके सां थी करे ऐं सॼी सिंध जाॻे बग़ैर मक़सद जे, बग़ैर लालच जे, बग़ैर लोभनि जे, ईअं औरतुनि जा वफ़द, औरतुनि जूं तंज़ीमूं ठाहे। मूंखे यादि नगर पार्कर हुजे, तव्हां जेकाबाद में कहिड़ी का बेनज़ीर भुट्टो, नुसरत भुट्टो, फमीदा मिर्ज़ा, ससुई पलीजो में इहे छा उते औरतुनि जे हक़नि लाइ मुक़ाबला करणु, टकर करणु। हे जेकाबाद नवाज़ कंदराणी जेको शहीद थियो, मूंखे यादि 2007 में उहो बलोचिस्तान जी बॉर्डर ते हेॾां सुई गैस हुजे, डेरा भुक्तियुनि जो इलाइक़ो हुजे, हेॾो सिंधियाणी तहरीक जा वफ़द सलाम पिया पेश कनि। जिथे बलोच कम्युनिटी हुजे,
जिथे औरत ईअं हलंदी आहे असांजे इलाइक़नि में ॼणा को हथियार स्मिलिंग थी था हुजनि। वेड़ल सेड़ल बुरका अॼु बि रवायतूं आहिनि। मां तव्हांखे ॿुधायां थो पियो, हिकिड़े असांजे इलाइक़े जी बंगलाणी कम्यूनिटी आहे जेका शक जे बुनियाद ते कंहिं बि औरत में शक थिए, पढ़ियूं लिखियूं असांजूं सुजाण औरतूं वेठियूं आहिनि। अॼोके दौर में बि शक जे बुनियाद ते बि जेका औरत थिए पोइ उनखे छा कंदा आहिनि, उहा कम्यूनिटी अॻ में क़बर खोटींदा आहिनि, उनखे सुम्हारींदा आहिनि त हे तुंहिंजो मौत थिए, उनखां पोइ कुहाड़नि सां या बंदूकनि सां वार करे उनखे क़तल करे छॾींदा आहिनि। अहिड़नि खितनि में, अहिड़नि इलाइक़नि में इहे बर्गर क्लास जूं माई न वेंदियूं, छो जो हुननि जा मफ़ाद सियासी मफ़ाद हूंदा आहिनि। हुनखे MP शिकूं खपनि, MLA शिकूं खपनि। नज़ीर कुरैशी जहिड़ियूं जेके वर्कर आहिनि उहे इनकलाब ऐं चलो चए जूं अलामतूं आहिनि। लतीफ़ साईं चयो जा हुई जीअरी विरची न वेठी वञी भूई वेठी सिखंदे खे सजणे। महिरबानी, पर्ची अची वई आहे। कुर्बानी हर कंहिंजी अज़ीम आहे ऐं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जंहिंखे ख़बर हुई त मौत मूंखे मिलंदी, उन जी कुर्बानी बि पंहिंजी जाइ ते अज़ीम आहे। इन खां केरु बि डिनाए नथो करे सघे ऐं असांखे मोहतरमा जी इंटरनेशनल लेवल ते असांजी मञता आहे। इन करे इहो चवणु त फलाणे जी उन शइ खे असां नथा करे सघूं। जिथे नज़ीर कुरैशी जी कुर्बानी आहे उते हुनजी बि कुर्बानी आहे ऐं कंहिं फोरम ते बीह करे असां उन शइ खे डिनाए कयूं, इहो असां औरतुनि खे क़बूल न आहे। न मौक़िफ़ हो पर असां औरतुनि खे क़बूल न आहे। हर औरत जी कुर्बानी पंहिंजी जाइ ते आहे ऐं उन खे तव्हां या किथे बि एज़ अ औरत असां इन शइ खे डिनाएबल था कयूं ऐं असां इन शइ जी क़ाबिल क़बूल न आहे। नज़ीर कुरैशी जो पंहिंजो किरदारु आहे, फहमीदा रियाज़ जो पंहिंजो किरदारु आहे, हर शइ जो पंहिंजो आहे। हीअ कंहिं असांजी अदबी महफ़िल आहे, हिन खे सियासी महफ़िल न बनायो वञे ऐं कंहिंजे ख़िलाफ़ न ॻाल्हायो वञे त बहितर आहे। हा न पर मोहतरमा जी अज़ीम कुर्बानी आहे। हुनखे ख़बर हुई त मां मौत जे मुंहं में वञण वारी आहियां। पीउ जी कुर्बानी, माउ जी कुर्बानी, औलाद जी, ऐं तंहिंजे बावजूदि मौत हर कंहिंखे क़बूल न हूंदो आहे। मां त एज़ ए 19 ग्रेड जी ऑफिसर आहियां, डॉक्टर आहियां, मूंखे इहा ॻाल्हि एक्सेप्टेबल न आहे। इहा मुंहिंजो बि ओपिनियन आहे जेको मां हिते खुलेआम थी ॾियां, ठीकु आहे न। ऐं ॿी ॻाल्हि इहा, ऐं न को मां पंहिंजी नौजवान नसल खे इन शइ जी तरबियत ॾींदसि। हाणे मां कादिर सिंधू खे गुज़ारिश कंदसि त अचे ऐं थोरो माहौल खे हिकिड़ो गीत पेश करे। चयुम घर में लांघा फाका रहन था, वॾा घर जा भाती न अक्सर पुछनि था, नथा ॿार नंढड़ा सुणाइण सां सम्झनि, न कोई परिन जे कहाणियुनि ते परचनि, सॼियूं रातियूं तारनि जूं ॻाल्हियूं ॿुधाए, भला केसीं ताईं को बुख खे भॼाए, बच्चा मानी मानी पुकारे मरी विया, ऐं मानी जे उॾके में वेला टरी विया, वॾा साम्राजी वॾे पेट वारा, कढ़ाइनि फिराइनि ते तन जा गुज़ारा, उधारनि जा कुता, उधारनि जा कुता, इहो खाज खाइनि, असांजा था बचड़ा जंहिं लाइ वाझाइनि, चयमि ईअं छो भला छा भिटाई, त धरतीअ ते नज़रूं खुपाए चयाई, त दुनिया जो दस्तूर ही आहे बाग़ी, ही आहे बाग़ी, ही आहे बाग़ी। ओ भल यार असांजो यार नथी पर धरतीअ जो गद्दार, भल यार असांजो यार नथी पर
धरतीअ जो गद्दार न थी, यार सिंधड़ीअ जो गद्दार न थी, यार जी जल जो गद्दार न थी। बाज़ार पुराई चोरन खां, बाज़ार पुराई चोरन खां, कोई अहिड़ो चौकीदार न थी, यार धरतीअ जो गद्दार न थी। भले यार असांजो यार न थी, पर धरतीअ जो गद्दार न थी, यार सिंधड़ीअ जो गद्दार न थी, तू अम्बड़ जो गद्दार न थी। मेहरबानी अदा। हाणे अदी शहनाज राहुल खे गुज़ारिश कंदसि त पाण अचनि ऐं कुझु अदी नज़ीर कुरैशी ते ॻाल्हाइनि। शहनाज राहुल। ऐं अदी नज़ीर लाइ लतीफ़ जे भेटा लाइ हीअ लतीफ़ जो बैत पहिरीं चवंदसि। हरण हकलण ॿेली सारण, हरण हकलण ॿेली सारण, माझाई वरक विझनि था न फ़र्क़ु, रुक वेंदी आहे रांदि में। अदी नज़ीर जे लाइ हीअ त शाइरी जो किताबु आहे। अदी नज़ीर ते तमामु घणो ॻाल्हायो आहे, ॿाहिरि बि इलाही ॻाल्हायो आहे, तहसील सां ॻाल्हायो आहे ऐं शाइरी हुनजी हींअर थी आहे, किताबु निकितो आहे, पर हुन सां असांजी सियासी वाबस्तगी शुरूआत आहे। जॾहिं खां असां इनकलाब में पेर पातो, असीं इनकलाब में रहियासीं, उहो टाइम मुंहिंजे ख़्याल में त 77 जो दौरु हुजे ऐं जॾहिं त औरतुनि जे हक़नि जी ॻाल्हि ऐं त आवाम जे हक़नि जी ॻाल्हि, पोइ त माण्हुनि जे ॻाल्हि जी हक़नि जी ॻाल्हि, सिंध जी ॻाल्हि करणु, ॼण त नांग ते पेर हो, जीअं सिंध जो नालो वठण वारो केरु कोन्हो। उन दौर खां सिंधी माण्हुनि जूं जिदोजहदूं शुरू थियूं आहिनि ऐं क़ौम परस्तनि जेके तनज़ीमूं ठहियूं उन्हनि जिदोजहदूं शुरू कयूं। उन्हनि जिदोजहदुनि में असांजा अॻवान हुआ, शहीद फाज़िल राव हो, या जेका माना रसूल पलीजो साहिबु हो ऐं ॿिया अॻवान हुआ। जॾहिं खां उहे तनज़ीमूं ठहियूं, उन्हनि तनज़ीमुनि जे साथ सां ई गॾु असांजी इनकलाबी सिंधियाणी तहरीक शुरू थी। उन्हनि जॾहिं सम्झो त इनकलाब औरत खां सवाइ, तब्दीली औरत खां सवाइ अचणु नामुमकिन आहे, त उन्हनि भाइरनि, उन्हनि इनकलाबी लीडरनि, उन्हनि इनकलाबी अॻवाननि उहो ज़रूरी सम्झो ऐं औरतुनि खे उन्हनि में शामिल कयो। ऐं 77 खां शुरूआत थी हुई, पोइ 83 में 82 जो दौरु हुजे, जॾहिं सिंधियाणी तहरीक ठही। सिंधियाणी तहरीक जो बुनियादु ऐं राहुकीअ में पियो ऐं उते असांजी सिंधियाणी तहरीक पूरी ठही, जंहिंजी बाडी चूंडी वई। उन ई तहरीक हलंदे दौरान, तहरीक खे कुझु महीना थिया त MRDR तहरीक हली, जंहिंमें सिंधियाणी जे प्लेटफार्म तां, सिंधियाणी तहरीक जे प्लेटफार्म तां औरतुनि गिरफ़्तारियूं ॾिनियूं, जेलनि में वयूं, ज़ियाउल हक़ जो मुक़ाबिलो कयो। उहा तमामु वॾी ॻाल्हि हुई, जो हिकिड़े दौर में असांजी हूअं बि अॻु में बि निकितियूं हुयूं सिंधियाणियूं, पर उहो तमामु वॾो दौरु हो जंहिंमें औरतूं ॻोठनि खां, शहरनि खां ॿाहिरि निकिरी अची जलसा जुलूस करे अची ज़ियाउल हक़ जो मुक़ाबिलो कंदियूं। न खपे असांखे, न खपे मार्शला, न खपे असांखे जमहूरियत खपे, उन्हनि लाइ नारा हणंदियूं हुयूं। मूंखे यादि थो पवे त असीं जीअं कीअं जेको आहे न हैदराबाद में छोटकी घिटी हुजे, शाब सैनिमा हुजे, सिविल हॉस्पिटल हुजे, रेशम गली हुजे, उन्हनि सभिनी वटां जेको आहे सो जलसा जुलूस करे औरतुनि खे गिरफ़्तारियूं ॾियारे जेल हलियूं विधियूं हुयूं। उन्हनि खे गिरफ़्तारियूं ॾियारे पोइ असीं जेको आहे सो असीं लिकंदियूं छिपंदियूं, लिकी छिपी के हुतां पुलिस पुठियां हूंदी, सभु औरतूं अलॻि अलॻि थी घरनि मां निकिरी वेंदियूं। उहो सियासी दौर हो, उहा जिदोजहद जी दौर हो, उहा शुरूआत हुई, शौर जी शुरूआत हुई। उनमें पोइ सिंधियाणी जेल में वयूं, उहे जेल में रहियूं, जेल मां थी आज़ादु आहियूं, उन्हनि पाण मल्हायो। जी ज़रीना जो घर हूंदो हो, गरीबाबाद में असांजो घर हूंदो हो, ॿिया रूपोशी वारा घर हुआ। उन दौर में हाणे अचूं था पाण अदी नज़ीर ते, त अदी नज़ीर उन दौर जी असांजी साथियाणी आहे। उन दौर में अदी नज़ीर जी शुरूआत थिए थी, हू अचे थी, असां सां गॾु कमु करे थी। हुन तमामु हुन ते ॻाल्हाईंदी त अदी नज़ीर ते तमामु ॻाल्हाए विया आहिनि, तमामु घणो बा हरीफ़ ॻाल्हायो, ॻाल्हायो, अदा ताज ॻाल्हायो,
त अदी नज़ीर में वॾी खूबी आहे त हूअ सादी तबियत जी आहे ऐं सची आहे ऐं महिनत कश औरत आहे, जिदोजहद कंद औरत आहे, जफ़ाकशीअ सां ऐं अवरशाईअ सां हूअ कमु कंदी रहे थी, अणथक महिनत अणनिर्छ थी कमु करे रहे थी। ऐं संदसि शाइरीअ में उहो संदसि दुखनि जो जेको हुन महसूसु कयो आहे उहो माण्हुनि में महसूसु कयो आहे, सिंध धरतीअ जो दर्द महसूसु कयो आहे, हुन अवाम जा जेके दुख सूर महसूसु कया आहिनि, जेका हुनखे मोट मिली आहे उहो पंहिंजो शाइरीअ में समायो अथसि। तमामु वॾी ख़ुशी जी ॻाल्हि आहे त अदी नज़ीर जहिड़ियूं औरतूं निकिरनि अचनि प्लेटफॉर्म ते हुजनि, असांजे सिंधी किस्म खे मिलनि त इहा असांजे लाइ ख़ुशी जी ॻाल्हि आहे, वॾो एज़ाज़ आहे। मुंहिंजे सम्झ में त अदी नज़ीर जेका आहे उन खे ख़राजी तहसीनाऊं पेश कयां थी। अलाह साईं खे ज़िंदगी ऐं सिहत ॾे, अलाह करे अञा वधीक किताब लिखे, अदी नज़ीर जहिड़ियूं औरतूं ॿियूं बि पैदा थियनि। अदी नज़ीर असां लाइ हिकिड़ो मिसाली किरदारु आहे ऐं मूंखे तमामु घणी ख़ुशी थी आहे। जी सिंध महिरबानी। गमन जी दुनिया में ख़ुशियूं पिया ॻोल्हियूं, मौत जी महफ़िल में ज़िंदगी पिया ॻोल्हियूं, दुश्मननि जे दर ते दोस्त पिया ॻोल्हियूं, असीं बि केॾा हयाणा आहियूं उस्ताद, रहज़ननि जे राज में रहबर पिया ॻोल्हियूं। हाणे अदी नायाब सरकिश खे मां गुज़ारिश कंदसि त पाण अचनि ऐं कुझु ॻाल्हाइनि। नायाब सरकिश। धरतीअ सां प्यार पंहिंजे ईमान में विधुमि, क़ुरान जो ई वरक़ो क़ुरान में विधुमि। धरतीअ सां प्यार पंहिंजे ईमान में विधुमि, क़ुरान जो ई वरक़ो क़ुरान में विधुमि। ॾेई समूरे ॾेह खे अहसास मुन जो, इंसानियत जी रूह में इंसान खे विधुमि। मथे स्टेज ते वेठल साईं कामरेड नज़ीर कुरैशी, साईं नज़ीर नाज़, साईं मरियम मजीदी, भेण ज़ाहिदा डायरी, मुंहिंजी दोस्त साथियाणी नसरीन अल्ताफ़ कुरैशी, गुलबदन ऐं मुंहिंजे हेठि साम्हूं वेठल मुंहिंजा हिन सिंध धरती जा वारसो, सिंध जूं सूरमियूं, जीअं सिंध देश, जीअं साईं जीअं बि सैयद, जीअं मुंहिंजो महबूब सिंध शहीद बशीर ख़ान कुरैशी। सच त ॾाढी ख़ुशि थियसि, छो त जिन शख़्सियतुनि जा नाला ॿुधा हुया उन्हनि सां अॼु आउं मिली आहियां ऐं पाण ते नाज़ थी कयां सरकश जी धीउ हुजण ते जो अॼु अहिड़ियुनि शख़्सियतुनि सां मिली आहियां जो आउं तसवुर बि नथी करे सघां जो हिन प्रोग्राम में मूंखे जेतिरी ख़ुशी थी आहे। साईं नज़ीर कुरैशी साहिबा जन चयो त प्रोग्राम में अचिजो, मूं चयो आउं अखियूं पेर करे ईंदसि। मूं पंहिंजे किताब में लिखियो आहे, ऐं मुंहिंजे सिंध जे नक्शे जहिड़ा पिरी, जेकॾहिं तुंहिंजो सॾु ऐं सिंध जो सॾु हिकु ई वक़्तु थिया त तुंहिंजा सभई सॾ सिंध जे सॾ तां सदको करे छॾींदसि। दुख न कजांइ, तूं बि सिंध जा हुआ, छो ही सिंध जो सॾु हुयो। ऐं साईं जे प्रोग्राम में शरीक थी आहियां। साईं जी किताब ते कुझु लिखियो आहे, उहे आउं पेश कयां थी। मुंहिंजे हिन पेपरनि जो उनवान आहे हयाती 4 पल हर मूंसां। मूंखे यादि आहे जॾहिं पाण अख़बार में लिखणु शुरू कयो हुयुमि त पंहिंजे हिकु कालम जी शुरूआत में लिखियो हुयुमि, काश मूंखे लिखण जो ॾांहुं हुजे हा। जेका सिट साईं सरकश सिंधी जन पढ़ी पोइ उन सिट खे ड्राही ते चयो हुयो, अमड़ इहो ई त ॾांहुं आहे, आईंदे अहिड़ा लफ़्ज़ न लिखंदी कर। पाण तमामु घणी ख़ुशि थी वियसि त पंहिंजे अज़ीम पीउ पाण खे सर्टिफिकेट मिली वियो आहे। ऐं पोइ हिकु शेर में लिखियो हुयुमि, नाज़ त पाण ते पोइ बि घणो आहे हूंदो, पर सरकश जो ॿियो पुटु थियां ते चवंदी आहे। जंहिं ते साईं सरकश सिंधी जन ॼण ॾमरिया हुआ, तंहिं ते ऐं लतीफ़ साईं जो बैत ॿुधायो हुयाऊं त सबको सबका करे खुई खण जो विख, सबको सबका करे खुई खण जो विख, ताण जो मथां तिख त पंध पासे धरींदे। पुट मर्द जेकर हिन हथरादू जोड़ियल समाज में पुटाणो किरदारु अदा करे पाण खे समाज जो ताक़तवर हिसो सम्झे थो त इहा वॾी ॻाल्हि नाहे, पर उते जेकॾहिं धीउ औरत जेका पंहिंजी तबियत में नफ़ीस हुजे थी, पंहिंजी सूंहं सोभिया सबबु नफ़ीस अहसास रखंदे बि हिमत सां जिए थी, उहा वॾी ॻाल्हि आहे।
औरत मोहब्बत आहे छो त हूअ पैदाइश जो वसीलो आहे, तख़लीकार आहे। औरत बहादुर आहे, औरत जबलनि जा सीना चीरे जबलनि मां रस्ता जोड़िया आहिनि। हा वरी कॾहिं कॾहिं लाशऊरी उमिरि में इहा बि जूअ मथे में चुरंदी हुई त ॿाहिरि अक्सरियत मर्दनि जी ॾिसंदी हुयसि ऐं पोइ मन ई मन में चवंदी हुयसि त छॾ अहिड़ो ॾींहुं अचे जो मर्दनि जी औरतूं बि हर महाज़ ते कंध मथे खणी पंहिंजी धरतीअ जे आज पे लाइ निकिरी पवनि। सामईन, हाणे अवां सिंध जी दिलेर साइण नज़ीर कुरैशी जे किताब अञा साह सोचनि में जी महूरती तक़रीब जेका हैदराबाद में थी गुज़री, ही तक़रीब नारी पब्लिकेशन हैदराबाद ऐं सगा वुमेन ब्रांच हैदराबाद जे सहकार सां थी गुज़री। जीअं त मूं प्रोग्राम शुरू करण खां अॻु में अव्हां खे वाज़े कयो हो ऐं माज़रत बि कई हुई त प्रोग्राम टेक्निकल बुनियादनि ते समूरो रिकॉर्ड न थी सघियो आहे। इन ई करे प्रोग्राम जेतिरो रिकॉर्ड थी सघियो आहे उहो अव्हां जी ख़िदमत में पेश कयोसीं। उमेद त ही प्रोग्राम अव्हां खे पसंदि आयो हूंदो। प्रोग्राम बाबति या रेडियो जे प्रोग्रामनि बाबति असांजी रहनुमाई कयो, असांखे तजवीज़ूं मोकिलियो, असांखे मशवरा ॾियो। असांजी ईमेल एड्रेस आहे info@radiovoiceofsindh.com। वरी कंहिं ॿिए प्रोग्राम में मुलाक़ात थींदी। ओसि ताईं पंहिंजे मेज़बान इमदाद अली ओढो खे इजाज़त ॾींदा। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। सदाईं गॾु। सिंध मुंहिंजी अमा सूह तुंहिंजी मथां छा लिखी, छा लिखां छा लिखी, छा लिखां। सिंध मुंहिंजी अमा दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो। सिंध मुंहिंजी अमा सूह तुंहिंजी मथां छा लिखी, छा लिखां। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिक नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।